अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में सामीन मां अवांजो मेज़बान सर्वे चोडो अवां खे भलीकार चवां थो। सामीन, हैदराबाद में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां फ़लसफ़े जे उस्ताद तालीमदान ॾाहे साईं जावेद भुट्टो जे ओचिते विछोड़े ते ताज़ियती रेफरेंस को ठाहियो वियो, जंहिंमें पार्टी जे अॻुवाणनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त जावेद भुट्टो जो ख़ाल भरिजी नथो सघे। साईं कंहिं सियासी पार्टी सां लाॻापियल त न हो, उन जो चाह इल्म सां हो। उन पंहिंजी ज़िंदगी ऐं सिंध जी मोहबत पंहिंजे सीने में सांढे रखे सॼी दुनिया में सफ़र कयो ऐं हिन वक़्तु अमरीका में रहंदड़ हो। साईं जो विछोड़ो सिंध जे लाइ हिकु वॾो नुक़सानु आहे। जावेद भुट्टो फ़लसफ़े जो उस्ताद हो ऐं चवंदो हो त मुंहिंजो घणो वक़्तु सिंध जी ॻाल्हियुनि ते ॿधलु आहे। अचो त तव्हांखे इन ताज़ियती रेफरेंस जी समूरी कार्रवाई ॿुधायूं। हिन वक़्तु जीअं त प्रोग्राम शुरू थी चुको आहे, जावेद राजपर ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो आहे। अचो त जावेद राजपर जी ॻाल्हि ॿोल अवां जी समातुनि ताईं रखूं था। मुंहिंजो जेको लास्ट टाइम हुन सां जेकॾहिं चइजे त शायदि मां अॼु खां 5 महीना अॻु पंहिंजे ज़ाती मसइले में फाथल हुउसि, त शायदि 2-3 माण्हू हूंदा जंहिंसां मूं कचहरी कई हूंदी। हिन सां मूं कचहरी कान कई, मूं फेसबुक ते मूं हिन ते 2-3 सवाल लिखी मोकिले न। मुंहिंजा ही सवालनि जे मां घणे अरसे खां सोचां त मूंखे जवाबु नथा मिले। मूंखे सम्झा त मूंसां मसइलो कहिड़ो आहे। मां को नफ़्सियाती मरीज़ आहियां या को ॿियो मसइलो मूंसां। हुन हमन का तम फेसबुक ते जवाबु कोन ॾिनई, उतां कॉल कई मूंखे व्हाट्सएप तां, उतां अमरीका मां। इहा कचहरी मूंसां ॾाढी भली थी ऐं मूंखे 2-3 शयूं जेको हुन सम्झायूं मूंखे ॾाढियूं वणियूं। उन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ज़रूरु चई, उहा ॿुधायां थो, वधीक ॿियनि तफ़सील में नथो वञा। उनजो इंसान वटि 2 ख़ासियतूं आहिनि ऐं पस मंज़र तव्हांखे नथो बयानु करियां त हुन में कचहरी पस मंज़र छा हो। 2 ख़ासियतूं आहिनि इंसान वटि, हिकिड़ी कैपेसिटी टू लिव, ॿी कैपेसिटी टू लव। हुन ते इन 2 ॻाल्हि ज़ोर न अचे। माण्हू में जीअण जी सलाहियत ऐं प्यार करण जी सलाहियत आहे, इहे सुप्रीम ख़ासियत हुन माण्हू में। हुन मूंखे ॾस ॾिनो, जीअं हकीम नुस्ख़ो थींदो आहे या जेको बि चयोसि, हुन मूंखे ॾस ॾिनो त तूं वञी प्यार कर बाबा, तुंहिंजो मसइलो हाल फ़िलहालु हली इहो आहे। ऐं बाक़ी सही ॻाल्हि आहे। इतफ़ाक़न उन वक़्तु जिन ॾींहंनि में मां हुनखे सवाल लिखिया, हुन में हफ़्तो खनि थियो मां किथे इंगेज हुउसि। मूंखे फील थियो त वाक़ई सही ॻाल्हि आहे ऐं उहा इंगेजमेंट मुंहिंजी टुटी। इंगेज हुउसि उन वक़्तु मां सत्य आसमान ते जीअं टुटी त वरी ॻाल्हि मुंहिंजी सफ़ा तरे वञी वरितो, त पोइ मुंहिंजो हिन सां राब्तो कयो त हुन मूंखे ॿुधायो त मूंखे क्लिक थियो त बाक़ी सही ॻाल्हि आहे। हफ़्तो खनि अॻु त मां हिते किथे फाथल हुउसि, मूंखे इहे सवाल ई कोन आहे, मामला ई कोन आहे, हितां जो ॻाल्हि आई आहे त माना किथे मसइलो आहे। बहरहाल मूंखे हुन जी सलाह ॾाढी वणी। पोइ मूं खोड़ माण्हुनि खे मूं पाण बि सलाह ॾिनी आहे त इहा ॻाल्हि सही आहे। हाणे त इतफ़ाक़ सां पढ़ियो बि अथमि, प्यार ते आंद्रे काम जो किताबु आहे, ॾाढो भलो आहे। हुन प्यार ते ॾाढो भलो लिखियो अथसि ऐं मूंखे त ख़्यालु बि थियो पिए इहो किताबु हिन जो मज़मून तर्जुमो कंदे कंदे पढ़ंदे त असां वटि मौज़ुनि ते लेक्चर ॾींदा आहियूं त यार सियासत छा आहे, मक़सद छा आहे, लेनदम छा आहे, जदलाती कानून छा आहिनि, जंग छा आहे, मैशत छा आहे, प्यार छा आहे, हिन ते बि कॾहिं लेक्चर ॾियणु खपे असांखे। अने इहो असीं करियूं ई कोन था। ऐं जी सो ईअं ॿिया खोड़ सारी ॻाल्हियूं, जीअं निछे वारी ॻाल्हि बख़्शल ॿुधाए थो। अॼु मूं हुन फूको जो पढ़ियो पिए त उन लिखियो आहे जिनसियत जी तारीख़, साड़ जी अलाए छा जी ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ जेके जिन कैटेगरीज़ ते हुन ॻाल्हायो आहे न निश्चित हिननि जी तारीख़ आई ई कान्हे, उन मां 2 मौज़ूअनि ते हिन लिखियो आहे, फूको लिखियो आहे। हिकिड़ी जिनसियत जी तारीख़, ॿियो हिकिड़ो मौज़ू आहे जेको साड़ जी या बहरहाल ईअं को मूंखे यादि नथो, फियर या बहरहाल को आहे, त को उनजी हुन तारीख़ लिखी आहे। ऐं मां ॾाढो ख़ुशि थियो त यार सही ॻाल्हि आहे, फूको बि हिन ॻाल्हि खे एड्रेस कयो आहे, निछे इहा ॻाल्हि चई हुई त इंसानी तारीख़ में खोड़ सारा मौज़ूअ ते असां लिखियो आहे त साड़ जी तारीख़ किथे लिखी आहे, ख़ौफ़ जी तारीख़ किथे लिखी आहे, प्यार जी तारीख़ किथे लिखी आहे, ख़ुशी जी तारीख़ किथे लिखी आहे। असुल ज़िंदगी जा मौज़ू जेके तारीख़ लिखी ई कान्हे, असां बाक़ी लॻा पिया आहियूं। आख़िरी ॻाल्हि जावेद भुट्टो जे हवाले सां जेको मूंखे सम्झ में हुते दोस्तनि जो केस हो त हुते रहियो कोन ऐं लिखियईं छो कोन। मूं हुन जा जेके सरगुल भट्टी हिन जे आख़िरी ॾींहंनि में माना साल ॾेढ थियो आहे त हुन कोशिशि कई, हुन खां सवाल कयसि
पोइ हुन रिकॉर्ड कया आहिनि, पोइ हुनजी ट्रांसक्रिप्शन कराई अथसि। पोइ हिकिड़ी 2 क़िस्तूं इतफ़ाक़नि मूं उनखे कयो आहे, सिंधी में ट्रांसक्रिप्ट मूं कयो। ऐं मूंखे जेतिरो सम्झ में मेमोरी लॉस आख़िरी अरसे में हो हुन वटि। मां जवानी हुन जी कान ॾिठी ऐं वॾी उमिरि वारो ॿियो हिसो मूं उहो कोन ॾिठो। मूं जे अरसे में ॾिठो, मूं ॾिठो हुन वटि मेमोरी लॉस आहे, माना हुनखे डेटा यादि नथी रहे, ॻाल्हि यादि रहे थी, डेटा में खुटे पियो, नाला मिस थियो वञनि त हीउ जेको फलाणो फलाणो 2 मिंट इन में वठी वञे, उहो अञा रिकॉर्ड रखियो वेठी आहे, 2 मिंट इन में गुम थी वञे त नालो छा हुनजो फलाणो फलाणो फलाणो, न हू न पोइ मिड़ो शायदि हिनजी मेमोरी बि शायदि फुल थी वई आहे या ओवर कैपेसिटी थींदी आहे न, घणियूं शयूं पढ़ी उहे शायदि हुन भरिजी वियूं। बराबरि हुन कोशिशि कई आहे, हुन माईअ खे बि जस आहे त को अॼु मूं कल्ह फेसबुक ते ॾिठो को 900 पेज जो किताबु आणे थी, हुनजो जेको हुन ॻाल्हियूं हुनजो रिकॉर्ड कयूं, ॿी का लिखत हुनजी का आहे कान, मुंहिंजे साम्हूं त कान्हे का। मूंखे हुन चयो त आउं आहियां वजूदत पसंदि आहियां, त मूंखे लॻो त शायदि ऐं गैर सियासी हुजण जे करे, प्योर फिलासफ़ी डिपार्टमेंट में हुजण जे करे, ऐं हिकिड़ो तबियतनि मिज़ाजनि हिकिड़ो नफ़ीस क़िस्म जो माण्हू हुजण जे करे हिकिड़ा माण्हू थींदा आहिनि कठोर थींदा आहिनि, पोइ भले फ़लसफ़ो छो न पढ़ी वञनि, पोइ आउं ॾेई छॾींदा दुनिया खे। त हिन में इहा शइ न हुई, हीअ पंहिंजा अहसास जज़्बा सभु साल में रखियो वेठो जहिड़ो कर। घटि थींदो आहे माण्हू मां जेके ॾिठा आहिनि जेके घणो इल्मु पढ़ंदा आहिनि या घणी अमल में जदोजहद कंदा आहिनि, घणी सियासत कंदा आहिनि, घणो डिसिप्लिन कंदा आहिनि, यानी कंहिं अमल में जेकर थोरो गैर मामूली कमु थींदो आहे उहे माण्हू मशीनी थींदा आहिनि। मां ॾिठो आहे, मुंहिंजी थोरी पढ़ाई लिखाई आहे जेका ऑब्ज़र्वेशन आहे, मूं हुनखे मशीन टाइप ॾिठो आहे। टियों ॾिठो चौथो ॾींहुं फिल्म ॾिठमि आइनस्टाइन जी, अब ॻाल्हि ॿियो केरु हुजे ॻाल्हाइण ॿाल्हाइण त पोइ ॿुधाए मां रिपोर्ट करे सो आइनस्टाइन सेक्रेटरी थी चवेसि तुंहिंजो लेक्चर आहे ओॾे वञ, त उहो चएसि तुंहिंजी घरवारी जी फ़ोन आई आहे ऐं उहा खणा, चए थो घरवारी खे छॾ तूं मूंसां गॾु हल। उहा छोकिरी चएसि मां तोसां गॾु नथी हलां, तुंहिंजी ज़ाल आहे, चए पोइ इहो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मौसीकारनि ॿिनि जा नाला थो वठे जर्मन जा, चए 2 मौसीकार ॿुधी सघां थो, 2 ऐं फलाणी शयूं करे सघां थो, माना 2 ॻाल्हियूं केरु करे सघे थो, 2 घर वणी सघंदा, 2 किताब वणी सघंदा, 2 मौसीकार वठी सघंदा, 2 मायूं छो न, उहो दलील थो ॾिएसि हुनखे आइनस्टाइन। पोइ छोकिरी ॾाढे ॾुख ऐं अफ़सोस में चएसि हेॾो वॾो दिमाग़ वारो माण्हू, हिनखे इहा ख़बर नथी पए त औरत जा अहसास ऐं जज़्बा छा थींदा आहिनि। मूंखे एॾो डायलॉग हुन में वणियो त बाक़ी सही ॻाल्हि आहे, उहो जीअं हुननि खे वेठो थो तीअं हुनखे वेठो चई मुंहिंजा 2 दोस्त आहिनि, तीअं मुंहिंजी 2 मायूं हूंदियूं छा थी पवंदो। पर जीअं आइनस्टाइन जी ज़िंदगी ॾिठमि पियो मूं थोरी मुख़्तसर, त मूंखे बिल्कुलु हिकिड़ो मशीन लॻो न, ऐं हुनजो मशीन हुजण त मूंखे एतिराज़ कोन्हे, छा हाणे गैर मामूली माण्हू थींदा अहिड़ा आहिनि घणे क़दुरु, उमूमन उहे पंहिंजा जज़्बा घटि ई संभाले सघंदा आहिनि। पर मां सम्झां थो को माण्हू थोरो गैर मामूली बि हुजे ऐं पंहिंजा जज़्बा बि साल में रखे वञे, मां सम्झां वॾो कमु आहे, ॾाढो ॾुखियो कमु आहे, ॾाढो पजरे थो माण्हू। उहो मशीन थियो त आउं ठहे चढ़नि न जज़्बनि खे भला, बट सिधो तुकी करे हलणो आहे, पोइ जो छा कंदी आहे पादराणी माण्हू जा जज़्बा मारे छॾींदी आहे, पोइ तुकी करे हलाईंदा आहिनि, पोइ हलंदो आहे माण्हू, वॾा कमु करे वेंदो जीअं सॼो समाज करे थो। हिन में मूंखे इहा वॾी ख़ासियत लॻी त फ़लसफ़ो पढ़ण जे बावजूदि ऐं हिकिड़े मिडिल क्लास फैमिली मां हुजण जे बावजूदि ऐं हिकिड़ो माण्हू आहे न सोशल आहे, जंहिंजो घणनि माण्हुनि सां वेहण में उथण में उहो ईज़ी महसूसु करे थो, हीउ अहिड़ो माण्हू बि कोन्हे, पंहिंजे मख़सूस महफ़िल मख़सूस आइडिया मख़सूस माण्हू सां उथण वेहण हुनजो, हर आम ख़ासि महफ़िल में हुनजो उथण वेहण बि न आहे। अहिड़ा माण्हू रूड थींदा आहिनि अमूमन, यानी तव्हां जॾहिं मिलंदो कंहिं माण्हू सां त तव्हांखे रूडनेस फील कराईंदो त हिन जो उथण वेहण ई न आहे, माण्हुनि सां रुखो थी पवंदो आहे। पर हिकिड़ो माण्हू जो इंटरेक्शन बि घटि हुजे ऐं सोशल बि घटि हुजे, पॉलिटिकल बि घटि हुजे ऐं पढ़े बि फ़लसफ़ो, पोइ वरी हिकिड़ो उन माण्हूअ जा बहरहाल मूंखे हिन मामले में ॾाढो रियल लॻो। आख़िरी ॻाल्हि जेका मां अॻु में बि खोड़ भेरा कई आहे, वरी बि चवां थो त मूंखे लॻंदो आहे त माण्हू जी ज़िंदगी सफल आहे जेकॾहिं हुन घड़ी घड़ी हुनजो सजायो गुज़ारियो आहे। जावेद भुट्टे जहिड़ा माण्हू इन ॾाके ते पहुचल हूंदा आहिनि, इज़हार न इज़हार किथां ॾेख ॾियनि न ॾेख ॾियनि मूंखे सम्झ नथो अचे। आख़िर में फ़क़ति एतिरो चवंदो हुनजी ज़िंदगी सजाई इन सेंस में आहे, या असांजी बि मूंखे ईअं लॻे थो जेके माण्हू इन क़िस्म जो कमु कनि था, उहो दलील फ़क़ति हीअ आहे त कंहिं माण्हू को बाइक वरिती आहे, स्कूटर वरितो आहे, का शइ वरिती आहे ऐं 10-20 साल हुन हलाई आहे ऐं 10-20 सालनि खां पोइ चोरी थी वञेसि, ख़राबु थी वञेसि, ॾुख न थींदो आहे माण्हू खे।
पर कंहिं माण्हू का बाइक का शइ वरिती आहे जेका हुन इस्तेमाल ई न कई पई ही ॾाढी अप टू डेट सफ़ा सार संभाल पई हुअसि ओस तो ख़बर पए चोरी थी वई या ख़राब थी वई सड़ी वई वॾी दोस लॻंदसि मूंखे लॻे थो जेको माण्हू ज़िंदगी ॾांहुं इन रवैये सां जीए थो त यार अॼु बचायां सुभाणे जीअंदुसि अॼु नथो जीअं अॼु थोरो रिज़र्व थो रखां अॼु फ्रिज में रखे थो छा ज़िंदगी खे सुभाणे इस्तेमालु कंदो त कुल्फी वांगुरु वरी खाईंदुसि वरी सुभाणे ज़िंदगी बीहण जी त का शइ आहे कान जो अॼु ताईं फ्रिज में रखी था वरी सुभाणे वञी इस्तेमालु कंदा हुनखे ज़िंदगी त रवांदा आहे जेतिरी जीअंदा ओतिरी जीअंदा न जीअंदा अॼु ताईं कोन था जियो सुभाणे जीअंदुसि डिले कयां इहो बि कमु न थियो हिनजो मूंखे ॿियो लफ़्ज़ सिंधी में उहो खाईसि मां इहो कमु बि न थियो हुनजो तंहिंजे करे मूंखे लॻे थो जावेद भुट्टो हुजे या इन क़िस्म जा के ॿिया माण्हू ज़िंदगी बिल्कुलु सफल आहे उन्हनि माण्हुनि जी जिन ज़िंदगी वाकई जी आहे ऐं तमामु सोचींदड़ माण्हू हो हिकिड़ो तव्हां चवंदव सोचींदासीं सभु आहियूं मुंहिंजे ख़्याल में न थोरो गौर करियो पाण कोन सोचींदा आहियूं घणा माण्हू ज़िंदगीअ मां ज़िंदगी उभरे थी ज़िंदगीअ मां ज़िंदगी उभरे थी मौत छा मात ॾींदो मियां ज़िंदगीअ मां ज़िंदगी उभरे थी मौत छा मात ॾींदो मियां पर जे ज़िंदगीअ मां ज़िंदगी खसिजी वञे इन खां वॾो माताम नाहे मियां सो मां गुज़ारिश कंदुसि हींअर अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे नायब सदर कामरेड लतीफ़ लगारी खे त अचे पंहिंजे साथीअ ते ॻाल्हि ॿोल रखे कामरेड लतीफ़ लगारी सुर्ख सलाम साथियो कल्ह जो ॾींहुं जीअं साईं जावेद भुट्टे जे ॼाण मिलियो शहादत जो हक़ीक़त इहा आहे त कहर जो ॾींहुं गुज़रियो सॼो ॾींहुं पंहिंजे घर में अकेलो बि हुउसि अकेले मां मुराद घर जा भाती त हुआ पर ॿिए कंहिं दोस्त सां ईअं मेल मुलाक़ात कोन थी सघी ऐं उन अकेलाई में मुंहिंजे अॻियां तक़रीबन ज़िंदगी जा 2-2.5 ॾहाका ईअं ज़हन में हलणु शुरू थिया जेका फिल्म हलंदी आहे हिकिड़े हिसे खां पोइ ॿियो हिसो ॿिए हिसे खां पोइ टियों हिसो त साईं जावेद भुट्टे सां मुंहिंजो ज़ाती तरह मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तालुक़ु जेको आहे उहो खणी एॾो वॾो घणो गहरो न हो पर साईं जावेद भुट्टे सां आसिम जी निस्बत सां जेको मुंहिंजो रिलेशन हो त जो कुझु बि साईं जावेद भुट्टो ॻाल्हाईंदो हो पंहिंजे दोस्तनि सां फ़लसफ़े जे नुक़्ता निगाह खां सियासी नुक़्ता निगाह खां ऐं मुख़्तलिफ़ ज़ाहिर तमामु घण पढ़ियो माण्हू हो जिन जिन मौज़ूआत ते साईं जावेद भुट्टो पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हियूं शेयर कंदो हो उहे तक़रीबन ॻाल्हियूं मूं ताईं पहुचंदियूं हुयूं इहा ॻाल्हि उते हींअर निरंजन वटि हुआसीं वतायो हाउस ते या उते बि दोस्तनि सां मूं ॻाल्हि कई तव्हां दोस्तनि सां बि सलियां थो शायदि इहा ॻाल्हि अॻु में बि किथे मूं कई बि हुजे ऐं आसिम जो जेको किताबु आहे उनजे मुहाग में उहा शइ मूं लिखी आहे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए वञा त अॼु असीं हिते जेके दोस्त वेठा आहियूं ऐं जे खोड़ सारा उहे दोस्त जेके हिते मौजूदु न आहिनि उन्हनि जो बि तमामु वॾो तइदादु आहे घणो तइदादु आहे सॼी सिंध में उहे दोस्त सिधी रीत मुतासिर आहिनि आसिम आख़ून खां या आसिम आख़ून जे फौरी तौर ते जेके ॿिया जेके साथी आहिनि उन जी लेगेसी खे कंटिन्यू कंदड़ उन्हनि खां मुतासिर आहिनि त सिद्धीअ या अणसिद्धीअ तरह उन्हनि जो आसिम जी शागिर्दी वारो तालुक़ु आहे उन माण्हू जा जेके सवनि जे तइदाद में सिंध जे अंदरि शागिर्द आहिनि उहो माण्हू आसिम आख़ून हिन माण्हू जो शागिर्द हो सो ॻाल्हि इहा बि कईसीं त आसिम जंहिं टाइम में सिंध यूनिवर्सिटी में आयो त कॉमर्स में हुनजी दाख़िला थी अमा जिन जो ख़्यालु इहो हो पंहिंजे हुनजे सॼी फैमिली जो ख़्यालु इहो हो त कॉमर्स में पढ़े का सुठी नौकिरी मिलेसि को सुठो जॉब मिलेसि ग़ैर मामूली माण्हू जेके हूंदा आहिनि उन्हनि जा अहदाफ़ बि ग़ैर मामूली हूंदा आहिनि त आसिम हिकिड़ो ग़ैर मामूली इंसानु हो उनखे नौकिरी पैसा ठाहिण ऐं वॾा के बंगला वॾियूं के माड़ियूं हुई सुठा सताबा माण्हू हुआ
पर हूअं बि चवंदा आहिनि त जंहिं माण्हू वटि पैसो घणो हूंदो आहे उनखे कुझु बुख सवाई हूंदी आहे, पर आसिम त बिल्कुलु हिकिड़ो ॿिए क़िस्म जो माण्हू हो, तंहिंजे करे उनखे त इन्हनि शयुनि जी का ज़रूरत हुई कान का त किथे का सुठी सणबी जॉब मिले ऐं खोड़ सारा पैसा अञा वधीक कमाए, के वधीक अञा ज़मीनूं वठे, के वधीक बंगला ठाहे। त उनजो ख़्यालु त इहो ई हो त कॉमर्स में मूंखे कॾहिं बि कोन्हे पढ़णो, मूंखे जेकॾहिं पढ़णो आहे त फिलासफ़ी में पढ़णो आहे। फ़लसफ़े जो शागिर्द हो, सिंधोस्त इनकलाबी पार्टी मां उहो आयो हो। पोइ जॾहिं उते पहुतो त हाणे जेको माण्हू फस्ट ईयर में दाख़िला वठे थो यूनिवर्सिटी में त उनजी छा उमिरि हूंदी आहे, ॿार ई हूंदो आहे तक़रीबन। त उते अञा हुनजी का शनासाई कान हुई, कंहिं सां मेल मुलाक़ात हुई कान का। आऊं हुनजो हिकिड़ो वाहिद दोस्त हो यूनिवर्सिटी में, मुंहिंजी जॉब हुई PD ऑफिस में, आउं क्लर्क हुउसि। हीउ ईंदो हो सिधो अची मूं वटि अची वेही रहंदो, आउं वेठो टाइप कुटींदो हुउसि, हीउ मुंहिंजे भर में कुर्सी रखियो वेठो हूंदो। पोइ जेॾीमहिल मूंखे थोरो टाइम मिलंदो कचहरी करे वठंदा हुआसीं, पर वेठो मूंसां गॾु हूंदो। वरी जॾहिं वापसि वरंदा हुआसीं त साॻी स्टाफ बस में मूंसां गॾु चढ़ी गुलस्तान सजाद ते लही घर हलियो वेंदो। वॾो अरसो ईअं सिलसिलो हलंदो रहियो। डिपार्टमेंट न वेंदो, क्लास अटेंड करणु न वेंदो, वणंदी कान हुई हुनखे उहा ॻाल्हि। हिकिड़े ॾींहुं मूंखे चई यार मूंखे ख़बर पई आहे त हिते फिलासफ़ी डिपार्टमेंट में साईं जावेद भुट्टो ॾाढो लाइक़ु उस्तादु आहे, ऐं भला उन सां मिली अचां। भली ॻाल्हि आहे, मिली आहे। छा जो आउं उते मुलाज़िम हुउसि, तंहिंजे करे अकेडमिक साइड जा जेके माण्हू आहे उन्हनि खां का घणी वाक़फ़ियत मूंखे कान हुई, सो मिली आयो। ॿिए या टे ॾींहुं मूंखे मिलियो, आयो त ख़ुशि बि हुजे, पर हिकिड़ी अजीब हिकिड़ी माण्हू जी कैफ़ियत हूंदी आहे न, ख़ुशि बि हुजे ऐं ॾुखारो बि हुजे। ईअं ख़ुशि इन हवाले सां त हुनजी जेका अर्ज़ु हुई, जेका ख़्वाहिश हुई त आउं फ़लसफ़े जो शागिर्दु थियणु चाहियां थो ऐं हिकु अहिड़े माण्हू सां मिली आयो आहियां जेको माण्हू फ़लसफ़े जो उस्तादु आहे ऐं वॾो लाइक़ु उस्तादु आहे। इहा हुनखे ख़ुशी हुई। ॿिए पासे खां ग़म हुनखे इहो हो त छाकाणि जो हू ओसी ताईं त सिर्फ़ु मार्क्सम ई पढ़ियो हो, त हुन जेके बि सवाल जावेद भुट्टे सां वञी कया उहे तक़रीबन मार्क्सम मुतालिक़ हुआ। साईं जावेद भुट्टो पंहिंजो पाण खे क्लियरली मार्क्सिस्ट न चवराईंदो हो। इहा तव्हां दोस्तनि जे अॻियां ॻाल्हि रखां थो, ऐं तव्हां उन सां जेके बि घणा वधीक वेझा दोस्त रहिया आहिनि उन्हनि खां बि इहा ॻाल्हि तस्दीक करे सघो था। साईं पंहिंजो पाण खे क्लेम कंदो हेगेलियन। त साईं सां जॾहिं हुनजी उहा ॻाल्हि ॿोल थी त हलंदे हलंदे, छाकाणि जो तव्हां ॾिठो हो आसिम, तव्हां घणनि दोस्तनि आसिम खे ॾिठो त जीअं असां वटि जय कुमार आहे, जीअं माना नंढिड़ो लॻंदो आहे पंहिंजे हॾ काठ में ऐं पंहिंजे चहिरे में, आसिम बि ईअं कद जो बुत जो हलकड़ो ऐं मासूम ॿार लॻंदड़ माण्हू। सो साईं सां जॾहिं कचहरी कई त साईं आख़िर हलंदे 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 साईं हुनखे चयो, चई बाबा छोकिरा ॻाल्हि त ॿुध, भला हीअ जेके टे कानून मार्क्सम जा आहिनि, भला हिते अची सॼी का काइनात जो मामिलो बीठो आहे छा? थोरो अॻिते बि ॾिसबो, दुनिया जा ॿिया मामला बि ॾिसबा, ॿिया बि फ़लसफ़ा आहिनि। आसिम ॾुखारो थियो, छाकाणि ज़ाहिर आहे त हुनजी हिकिड़ी अटैचमेंट हुई मार्क्सम सां। त हीउ साईं जावेद भुट्टे जहिड़ो माण्हू जेको फ़लसफ़े जो एॾो वॾो उस्तादु आहे, उहो मूंखे कीअं थो चवे त हीअ टे जेके कानून आहिनि मार्क्सम जा, काइनात इन्हनि ते बीठी आहे, तूं छा पियो चई? बहरहाल जेका हुनजे ॿियो पासो कैफ़ियत जो ख़ुशी वारो त हिकिड़ो उस्तादु मूंखे मिलियो आहे, त उनखे हुन कंटिन्यू कयो ऐं हुन रिलेशन छिगो कोन आसिम खां, साईं जावेद भुट्टे खां आसिम वेंदो रहियो। नेठि साल पूरो थियो, एडमिशन वठी छॾी फ़लसफ़े डिपार्टमेंट में। हाणे त जॾहिं फ़लसफ़े में दाख़िला हुनजी थी त आसिम त एॾो ख़ुशि जो शायदि आउं सम्झां थो आसिम जेकॾहिं हिन टाइम ते हुजे हा तॾहिं बि लफ़्ज़नि में बयानु न करे सघिया त उनखे उन टाइम ते केॾी ख़ुशी, आउं त बिल्कुलु न करे सघंदुसि। पोइ हुननि जो सिलसिलो हलियो त रोज़ाना जे बुनियादनि ते असांजी कचहरी थींदी आसिम सां, ऐं आसिम रोज़ाना जे बुनियादनि ते साईं जावेद भुट्टे सां जेके बि ॻाल्हियूं सलींदो, जेके बि बहस मुबाहिसा थींदा, तक़रीबन उहे सभु जा सभु अची शेयर कंदो हो पंहिंजे दोस्तनि सां। ॿ चारि दोस्त हूंदा हुआसीं उन टाइम ते कांवड़ासिन जा। नेठि हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो जंहिं दौर में आसिम जो इहो ख़्यालु थियो त आउं मास्को पढ़णु वञा, घरवारा छॾीनि न, त बाबा हाणे घर जो हिकिड़ो अकेलो माण्हू, सालिम सेबतो माण्हू अकेलो, हुनजो वालिद साहिबु हुनखे फालिज जी बीमारी हुई, वीचारो चुरी पुरी कोन सघंदो हो, बाक़ी टे चारि भेनर ऐं हिकिड़ी अम्मा,
हिकिड़ी ॾाढी बसि इहे ई माण्हू घर जा भाती। साईं जावेद भुट्टे जी हिकिड़ी ख़ूबी तव्हांखे जेका आउं बयानु करणु वञा पियो, तव्हांखे ॿुधाइणु वञा पियो, त हिकिड़ो माण्हू उनखे हिकिड़ो जोहरी जी जेको हूंदो आहे न, उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ जेको मिटी में पियल जेका शइ नज़र अचे पई न, इहा का आम शइ कान्हे का, इहो हीरो आहे, इहा का सादी शइ कान्हे, इहा जोहरी खे ख़बर हूंदी। मथासिरी नज़र रखंदड़ माण्हू खे ईअं ख़बर कान पवंदी। बहरहाल साईं जो जावेद भुट्टो यकीनन फ़लसफ़े जो तमामु वॾो माण्हू, ऐं हुनखे जेकॾहिं असीं चऊं त हिकिड़ो वॾो जोहरी हो त इन में को वधा कोन थींदो। उहो माण्हू अम्मा वटि आयो, अम्मा खे चयईं बाबा तोखे ख़बर कान्हे का, तुंहिंजो पुटु आहे, तूं सम्झी थो मुंहिंजो बचो आहे। ज़ाहिर माउ पीउ जे अॻियां त ॿारु भली केॾो वॾो थी वञे, केतिरो बि लिखी पढ़ी वञे, पर हुनजे अॻियां बचो ई हूंदो आहे, नंढो ॿारु हूंदो आहे ॼण त। बाबा तूं जंहिं माण्हू खे सम्झी पई त सफ़ा को नंढो मासूम ॿारु आहे, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। हिन माण्हू जी मूंखे ख़बर आहे त कहिड़ी हस्ती आहे, हीअ कहिड़ी कैलिबर जो माण्हू आहे, केॾी हुन माण्हू जी अप्रोच आहे, केॾी वॾी परवाज़ आहे, इहा मूंखे ख़बर आहे। आउं जो उस्तादु आहियां, तूं हिनखे छॾ वञी पढ़ी अचे। आसिम वियो, पढ़ी आयो, ऐं इहो आसिम जेको रशिया वियो आहे, साईं जोए साहिब जी सोबत खां पोइ सभ खां वधीक आसिम जी जेका ज़हनी नशो नमा कई आहे, जंहिं ज़हनी परवरिश कई आहे, जीअं माउ पंहिंजे ॿार जी परवरिश कंदी आहे, त आउं सम्झां थो त उन में साईं जावेद भुट्टे खां सवाइ ॿियो को बि माण्हू कोन्हे। पहिरें नंबर ते साईं इब्राहिम जो, जंहिंसां पहिरियों मुलाक़ात हुई आसिम जो, उन खां पोइ साईं जावेद भुट्टो साहिबु, उनजी सभ खां वॾो हथु रहियो। आसिम पोइ जो कुझु थियो, उन मां ई तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त उनखे कीअं उनखे पढ़ायो वियो, कीअं उनखे सम्झायो वियो। हुन माण्हू में जेका परवाज़ जी जेका ख़ूबी हुई, हुनजे परनि में जेका उॾाम जी सघ हुई, उन सघ खे उहा समत ॾियणु, उहो तरफ़ ॾियणु, त हिन तरफ़ ॾांहुं ई तूं जेकॾहिं उॾामंदे, हिन तरफ़ ॾांहुं तूं परवाज़ कंदे, त इहे तोखे इन जेका तुंहिंजी घुरबल बुलंदी आहे उन ते वठी वेंदियूं। इहा जेका साञा आहे, उहा हिकिड़े क़ाबिल उस्ताद में हूंदी आहे। उहा साईं जावेद भुट्टे में उहा साञा हुई, जंहिं आसिम खे हुन तरफ़ ॾांहुं मोकिलियो। साईं जावेद भुट्टे जे हवाले सां जेके चंद ॻाल्हियूं आउं करे सघां थो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा जेका जावेद बि ते ॻाल्हि करे वियो, सभ खां आला तरीन ख़ूबी जेका हुन माण्हू में हुई, तमामु घणो पढ़ियल लिखियल माण्हू। जेकॾहिं इहा ॻाल्हि कजे त आउं सम्झां थो त बेजा न थींदी त कंटेम्पररी ही जेको दौरु आहे, इन दौर में फ़लसफ़े जे सब्जेक्ट में जेके आलमी सतह ते वॾी कदकाठ वारा माण्हू अॼु मौजूदु आहिनि, जावेद भुट्टो उन सिफ़ जो माण्हू हो। आलमी सतह जा फ़लसफ़े जा जेके ॻाण ॻणिया माण्हू आहिनि, उन्हनि ॻाण ॻणियनि माण्हुनि में जावेद भुट्टे जो शुमारु थिए थो। पर उनजो हिकिड़ो ॿियो जेको पासो, उहो इहो त इंतिहाई जीअं हिकिड़ा सकाफ़ती क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। पंहिंजे आम ॿोली में जेकॾहिं पाण उनखे चऊं त जीअं हिकिड़ो मख़सूस सिंध जी ॿहिराड़ी जो मिज़ाज रखंदड़ जेके माण्हू हूंदा आहिनि, इंतिहाई यारवेस माण्हू, उहा यारवेसी हुन माण्हू में एतिरी जो जेकॾहिं को बि माण्हू हुनजे अॻियां वेही हुन सां कचहरी करे त 5-8 मिंट वॾा आहिनि। 5-8 मिंटनि खां पोइ उहो माण्हू बिल्कुलु फ्रैंक थी, जेका जावेद ॻाल्हि कई त उते ॾाढो फ्रैंक थी वियो, त मूं बि हिकिड़ो सुवालु करे ॾिनोमांसि, जेतोणीकि उहो जेको सुवालु उहो हुनखे शायदि चङो न लॻो, उनखे तकलीफ़ थी उन सुवाल ते शायदि, उहा मूंखे ख़बर कान्हे का। जावेद हींअर इहा ॻाल्हि कई आहे, उते असीं गॾु हुआसीं। पर एतिरो फ्रैंक माण्हू जो आराम सां हिकिड़ो नंढो ॿार बि, नंढी उमिरि जो माण्हू बि, जंहिं माण्हू जो कॾहिं का शइ न पढ़ियल हुजे, उहो माण्हू बि आराम सां हुन सां बग़ैर कंहिं रख रखाव जे, बग़ैर कंहिं हिजाब जे ॻाल्हाए पियो सघे। इहा हुई हिन जी सभ खां वॾी ख़ूबी।
जावेद भुट्टे सां जेको माण्हू वेहे उन माण्हू खे घटि में घटि इहा ॻाल्हि कतन उनजे मिज़ाज मंझां, उनजे उथणी वेहणी मंझां, उनजे ॻाल्हाइण ॿोलाइण मंझां इहा शइ त पूरी तरह उनजे ज़हन मां ख़तमु थी वेंदी। हा, उहा छो ख़तमु थींदी? उनजो हिकिड़ो सबबु जेको मूं पाण जेको ऑब्ज़र्व कयो, मिसाल जे तौर ते ही नंढड़ो अदो वेठो आहे न, इहो नंढड़ो अदो बि जेकॾहिं साईं जावेद भुट्टे जहिड़े माण्हू खां को बि सवाल करे त हाणे साईं जावेद भुट्टो एॾो सारो पढ़ियलु लिखियलु माण्हू, हिन जो सुवाल को हुनजे लाइ सफ़ा को न्यारो सुवाल त कोन हूंदो, अहिड़ो सुवाल कोन हूंदो जंहिं ते हू सम्झे त हा यार तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर हू महसूसु ईअं कराईंदो। मसलन को माण्हू सुवाल करे न त माच करे पहिरीं गौर करे उन माण्हू खे अहसासु ॾियारे त तो जेका ॻाल्हि कई आहे उन ॻाल्हि में वज़न आहे ऐं उन ॻाल्हि खे इहा का सादी ॻाल्हि कान्हे का, उनखे हाणे कीअं सुलझाइजे, उनखे बयानु कीअं कजे, उनखे हल कीअं कजे त अॻियां नंढिड़ो जेको ॿार न उन में बि हिकिड़ो कॉन्फिडेंस डेवलप थी वञे त मूं जेको सुवालु रखियो उहो को सादो सुवालु कोन हो। कॾहिं बि साईं जावेद भुट्टे न बाबा ईअं कोन्हे, इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि थो करी, बसि इन ॻाल्हि खे छॾ, इहा सफ़ा का इल्मी ॻाल्हि ई कान्हे का, इहा ज़ेर बहस न ईंदी, कॾहिं बि न। ऐं आसिम में बि जेके इहे 4 ख़ूबियूं उनजे मिज़ाज में हुयूं, ॿिन्ही माण्हुनि तरफ़ां, साईं जोए साहिब जे तरफ़ां बि ऐं साईं इब्राहिम जोए जे पंहिंजो साईं जावेद भुट्टे तरफ़ां ॿई इंतिहाई निहठा माण्हू। त जावेद भुट्टे हवाले सां बि इहा ई ॻाल्हि त माना हू उन माण्हू में जेको ठहराव हो फ़लसफ़े जहिड़ो ॾुखियो मौज़ू, जेको पढ़ंदे बि ॾुखियो लॻे, जेकॾहिं को तमामु घणो पढ़ियलु माण्हू हुजे उहो जॾहिं बयानु करे त उनखे सम्झण में बि वॾी दिक़त पेश अचे। हर फ़लसफ़े लेक्चर खां पोइ इहा ज़रूरत पवंदी आहे ॿुधंदड़ खे त उन स्पीकर सां वरी थोरो नवेकलाई में वञी वेहे, उनखां वञी पुछे त साईं हीअ जेके मामला तव्हां बयानु कया थोरो अञा वधीक महिरबानी करे मूंखे वज़ाहत सां ॿुधाईंदा त वॾी महिरबानी थींदी। त साईं जावेद भुट्टे जी कचहरी में घटि इहा शइ कान हूंदी, एॾो सलीस एॾो सादे अंदाज़ में बयानु कंदो। पंहिंजे क्लास में बि ईअं फस्ट ईयर खां वठी हिते ई हिन ई जाइ ते हिकिड़ी कचहरी थी, इन्हनि मां कुझु दोस्त हिते बि मौजूदु आहिनि जेके उन कचहरी में हुआ शरीक। साईं चवंदो बाबा फ़लसफ़े पढ़ाइण जो बिल्कुलु ॿियो तरीक़ाकार आहे, उहो को ईअं आहे कोन को त 40 मिंटनि जो पीरियड आहे, 40 मिंट उहो पूरा थियनि तव्हां हलिया वञो। सभु शागिर्द ईंदा, साईं तक़रीबन 9-10 वॻे टीचर्स हॉस्टल ॾांहुं उथंदो, ईंदो पंहिंजे डिपार्टमेंट में छोकिरा अची जमा थींदा, फस्ट ईयर, सेकेंड ईयर, थर्ड ईयर, फोर्थ ईयर, प्रीवियस, फाइनल, इवन ॿाहिरां छोकिरा जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा महिराण जा छोकिरा मूं हुते ॾिठा, लम्सिया छोकिरा हुते मूं ॾिठा, सिंध यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा छोकिरा मूं हुते ॾिठा, जिन माण्हुनि जो थोरो फ़लसफ़े ॾांहुं संजीदा रवैयो हो। सभिनी खे गॾे विहारे हिकिड़ी जाइ ते बोर्ड ते लिखंदो या हिकिड़ो सवालु छॾींदो त बाबा हेगिल जो ही कोटेशन आहे, हिकिड़ो जुमिलो बयानु कंदो, बाबा हेगिल जो ही हिकिड़ो कोटेशन आहे, हाणे इन ते तव्हां पंहिंजी राय ॾियो त ही छा थो चवणु चाहे, या जेकॾहिं चयो अथई जेको उहो सही बि आहे या ग़लति आहे। ईअं हर हिकु माण्हू पंहिंजे दिमाग़ ते पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾेई उनखे बयानु करे ऐं पोइ आख़िर में साईं ॿिनि अढाइनि 3 कलाकनि जा क्लास, उनखां पोइ उहो माण्हू साईं जावेद भुट्टो ॿुधाए बाबा हीअ जेका शइ मूं तव्हांजे अॻियां बयानु कई उनजो बुनियादी मक़सदु हीअ आहे, इन ई नुक़्ता नज़र ते मसलन हेगिल जे हिन नुक़्ता नज़र खे मार्क्स कीअं ॾिठो आहे, उनखे लेनिन कीअं ॾिठो आहे, उन फ्योरबाख जे हिन नुक़्ता नज़र खे फलाणे फ़लसफ़नि कीअं ॾिठो आहे, अहिड़े तरीक़े सां सम्झाए छॾे जो उन माण्हू खे कॾहिं बि उहा ॻाल्हि ज़हन मां न निकिरे त हेगिल जेका हीअ ॻाल्हि कई या फ्योरबाख जेका हीअ ॻाल्हि कई या मार्क्स जेका हीअ ॻाल्हि कई उनजो बुनियादी तरह मतिलबु कहिड़ो आहे, उन ते तनक़ीदूं कहिड़ियूं आहिनि, उनजी एक्सेप्टेंस जेका आहे उहा कहिड़ी आहे, उनजा पंहिंजा तौर तरीक़ा हुआ। जावेद पलीअ साहिब जी पार्टी में हू रहियो हो, मेंबर तौरु न रहियो या मूंखे ख़बर कान्हे, पर पलीअ सां एफिलेशन हुनजी घणी हुई, ॿी कंहिं पार्टी सां एफिलेशन कान हुई हुनजी। बाद में चवनि था त कम्युनिस्ट पार्टी खे कुझु टाइम वेझो रहियो,
पर इन जी बि मूंखे घणी तस्दीक कान्हे का, पर इहा मूंखे ख़बर आहे या ख़ुदि आसिम बि ॻाल्हि कंदो हो ऐं आख़िर में पलीअ साहिब खां तमामु घणो ख़फ़ा बि रहियो। जेका तव्हां वारे घर जे असां वारे घर जेका ॻाल्हि थी तव्हांजी, त जॾहिं साईं जावेद राजपर हुन खां पुछियो त साईं तव्हां पलीअ साहिब खे कीअं था ॾिसो, त ॾाढे तुज़ अंदाज़ में हिकिड़ी ॻाल्हि चई पलीअ साहिब में हिकिड़ी इंतिहाई वॾी जेका ख़ामी आहे हिकिड़े सियासी कारकुन जी हैसियत में, या पली जी पार्टी में कॾहिं बि न रहिया आहियूं असीं, त असांखे जेका उन मां छाकाणि जो तव्हां जीअं पार्टी में न रहिया हूंदा आहियो त तव्हां अॻी शइ खे घणो तनक़ीदी नज़र सां ॾिसंदा आहियो। त पली जी पार्टी में कॾहिं कोन रहियासीं त उनखे तनक़ीदी नज़र सां ॾिसंदा हुआसीं, जेके शयूं नज़र ईंदियूं हुयूं। त उहा शइ जेका साईं बयानु कई चई त पली जे में जेका सभ खां वॾो जेको नुक़्स आहे उहो इहो त आउं जेका बि ॻाल्हि कयां उहा बिल्कुलु न्यारी ॻाल्हि हुजे, अहिड़ी ॻाल्हि जेका अॻु में कंहिं बि न कई हुजे। आउं जेका ॻाल्हि लिखां उहा अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका अॻु में कॾहिं बि कंहिं उन अंदाज़ सां बयानु न कई हुजे। निहायती सेल्फ सेंटर्ड माण्हू, ख़ुदि पसंदि माण्हू, जंहिं माण्हू जी इहा शौरी तरह ते कोशिशि हूंदी तव्हां सभिनी खां न्यारो, सभिनी खां मथबरो, सभिनी खां बुलंद नज़र अचां। इहा हुई पलीअ साहिब जी सभ खां वॾी ख़ामी। जेका सवाल कयो जावेद उन जो जेको जवाबु ॾिनो, इहा शइ असीं पाण ऑब्ज़र्व कंदा हुआसीं। न सिर्फ़ु पलीजे में इहा शइ ऑब्ज़र्व कंदा हुआसीं, पर पलीजे जा जेके तयारु कयल माण्हू हूंदा उन्हनि में बि इहा शइ असां पंहिंजो महसूसु कंदा हुआसीं त उन्हनि खे तोते वांगुरु जेके 4 शयूं रटायूं वेंदियूं हुयूं, बसि उहे शयूं अची जेको आहे सो ॿाहिरि कारकुननि में या समाज में अची वियो बयानु कंदा। ऐं इहो ई सबबु आहे जो पलीअ साहिब जी पार्टी जा तमामु घणा माण्हू जॾहिं सियासत छॾे वेठा त टांगे घोड़े वांगुरु मन न हेॾां जा रहिया न होॾां जा रहिया। तमामु थोरा माण्हू जावेद राजपर जहिड़ा दोस्त या चंद के ॿिया अहिड़ा माण्हू रहिया हुजनि जेके पलीजे जी पार्टी जी तमामु सुठी पोज़ीशन तां लही करे ॿियनि पार्टियुनि जे अंदरि एडजस्ट कयूं। अदरवाइज़ तव्हांखे तमामु कलील तरीन माण्हू मिलंदा जेके माण्हू पलीअ साहिब जी पार्टी छॾण खां पोइ कंहिं सियासी जमात जो हिसो थिया हुजनि, उते को पंहिंजो रोल प्ले कयो हुजनि। आख़िरी ॻाल्हि थो करियां, अते अनी सां गॾु पिया आयुसि त मूं चयो त साईं जावेद भुट्टे में जेका सभ खां वॾी ख़ूबी हुई उहा इहा हुई त एॾो वॾो फ़लसफ़ी हुजण जे बावजूदि, एॾो वॾो दानिश्वर हुजण जे बावजूदि, एॾो वॾो लिखियल पढ़ियल माण्हू हुजण जे बावजूदि उन माण्हू में जेका नेठाई हुई, उन माण्हू में जेका यार वेसी हुई, माण्हू खे सेखारणी सम्झाइण जो हुन माण्हू वटि जेको ॾांहुं हो, ॾेढ ॿिनि अढाइनि ॾहाकनि खां जेका साईं सां शनासाई सिधे रीत या अणसिधे रीत रही, त उन में घटि मां घटि इहा शइ मुंहिंजे अॻियां बि साबित थियल आहे। जेके माण्हू साईं जावेद भुट्टे खे तमामु घणा वेझा रहिया उन्हनि माण्हुनि जे अॻियां बि साबित थियल आहे त इहो साईं जे मिज़ाज जो हिसो हो, इहो हुनजो मिज़ाज हो, यार वेसी यारो। इहा का हुनजो ईअं ॾेख न हो, ॾेखाव न हो, हू पंहिंजे मिज़ाज में ईअं दानिश्वर कोन हो। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे मिज़ाज में दानिश्वर हूंदा आहिनि ऐं पोइ जेका ॻाल्हि कई आहे पंहिंजो हिन काल काउतिस की त दानिश्वर में सभ खां वॾी बीमारी इहा हूंदी आहे त जॾहिं उहो माण्हुनि में हूंदो त उहो पंहिंजो पाण खे अकेलो सम्झंदो, जॾहिं अकेलो हूंदो तेॾी महिल उहो सम्झंदो त आउं तमामु वॾी शइ आहियां। छाकाणि जो उहो सम्झंदो त आउं त हेॾो वॾो पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, ही कीड़ा मकोड़ा इन्हनि में जॾहिं आउं जॾहिं गॾु थो बीहां त मुंहिंजी हस्ती गुम थियो वञे। त उहो जेको हिकिड़े दानिश्वर जी जेका बीमारी आहे न, इन बीमारी खां बिल्कुलु साफ़ पाक क़िस्म जो माण्हू जेका शइ आसिम में मौजूदु हुई। ऐं आउं सम्झां थो त इहा हेरिडिटी हुई, माना ख़ुदि इन जी जावेद भुट्टो जी ऐं साईं मोहम्मद इब्राहिम जो जी जेका आसिम जे अंदरि जेका दाख़िल थी फ़िक्री हवाले सां। बाक़ी जेके ॻाल्हियूं थियनि थियूं साईं न लिखियो, या शाबस हुजे अदी सरगुल भट्टी के उन्हनि वॾा इंटरव्यूनि खां कया ऐं उहे हाणे कलम बंदि थियनि पिया। 900 पेजिस ताईं दोस्तनि उते जामी ॻाल्हि कई पई त तक़रीबन 900 पेजिस जो मवादु आहे, पर शायदि उन खां अञा वधीक मवादु आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि थींदी त साईं जावेद भुट्टे जेको कुझु ॻाल्हायो उनखे रिकॉर्ड करे छपाए ऐं माण्हुनि ते पहुचाइजे, छाकाणि साईं लिखियो कोन। ॿिए नंबर ते साईं जेको अमेरिका वियो
यकीनन साईं जूं मजबूरियूं हूंदियूं। ख़ुदि असां ही अदी आहे, आऊं आहियां, बख़्शल आहे, इहे असीं इन शइ जा गवाह आहियूं न। साईं मंसूर थले जहिड़ो फ़ुकरा तबियत जो माण्हू, सफ़ा हिकिड़ो माना जीअं फ़ुकरा माण्हू चइजनि, अलस्ती क़िस्म जो माण्हू, उहो वीचारो अमेरिका रहियो पियो आहे। छो रहियो पियो आहे? सबब आहिनि। उहो माण्हू जॾहिं हिते अचे त हैदराबाद में घटि खारोछाण में घणो हूंदो आहे, अलाए किथे किथे सॼो वक़्तु पियो गुज़ारींदो आहे। 5 रुपया भाड़े जा थी पिया त हलियो वेंदो वञी समुंड जे किनारे ते वञी पंहिंजे दोस्तनि यारनि सां, पोइ हुते हुनजो लुग़तूं बि ठाहींदो, उन्हनि जे ज़िंदगियुनि जा हाल अहवाल बि वठंदो, उन्हनि ते नॉवेल बि लिखंदो। हाणे उहो माण्हू जॾहिं हिते आयो, मूं पुछियो अदे खां, मुंहिंजो अदा तव्हांजी हुते ज़िंदगी कीअं थी गुज़रे? चई अदा ज़िंदगी ईअं थी गुज़रे त फ्लैट में हूंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे सिंध में वेठो आहियां। जेॾीमहिल ॿाहिरि निकिरंदो आहियां चवंदो आहे अड़े भेण न यार, आउं सिंध में कोन आहियां, अमेरिका में वेठो आहियां। त मक़सदु हुनजे सॼे वजूद में, हुनजी रग रग में, हुनजे सम्झ जे ज़रे ज़रे में सिंध समाई पई आहे, पंहिंजी धरती समाई पई आहे, पंहिंजो सॼो माज़ी महफ़ूज़ लॻो पिया। त उहो माण्हू कंहिं बि ॿी जाइ ते वञी एडजस्ट करे कोन थो, पर मजबूरी आहे। अहिड़े क़िस्म जी मजबूरी यकीनन साईं जायद भुट्टे खे हूंदी, तंहिंजे करे उहो माण्हू उते वियो हूंदो। ऐं आउं सम्झां थो त साईं जायद भुट्टे जे वञण खां पोइ जेका कैफ़ियत मुंहिंजी रही, उहा कैफ़ियत का रुॻो मुंहिंजी न आहे। इहा आउं सम्झां थो त सिंध जा बेशुमार अहिड़ा माण्हू हूंदा, बेशुमार सिंध जा अहिड़ा माण्हू हूंदा जिन जे मथां कल्हो को ॾींहुं जेको आहे कहर जो गड़ो रहियो। त साईं जायद भुट्टे जहिड़ी हस्ती अहिड़े तरीक़े सां हिकिड़े कंहिं अहिड़े माण्हू जे हथां ईअं मारिजी वञे, इहा मारींदड़ खे ख़बर ई कान्हे का हीउ माण्हू केरु आहे, इहो माण्हू किथां आयो आहे, इन माण्हू जे ज़हन में छा आहे, इन माण्हू छा छा पंहिंजी धरती खे ॾिनो आहे, हिन माण्हू छा पिरायो आहे, अञा छा ॾेई सघे थो, छा ॾियणु चाहे थो, उन माण्हू खे त इहा ख़बर कान्हे। हिकिड़ो वुंडे क़िस्म जो माण्हू, हिकिड़ो कातिल माण्हू, उन माण्हू फायर करे साईं खे क़तलु करे छॾियो। इहो नुक़सानु आहे। आउं सम्झां थो त फ़लसफ़े जे नुक़्ता निगाह खां जिन माण्हुनि जे वञण खां पोइ वॾो ख़ाल पैदा थियो आहे, उहो पहिरियों आसिम जो ख़ाल आहे। आसिम अॻु में गुज़ारे वियो, नंढी वही में गुज़ारे वियो, ऐं उन खां पोइ सिंध जे अंदरि, सिंध जो फ़लसफ़े जे नुक़्ता निगाह खां ॿियो सभ खां वॾो जेको लास थियो आहे उहो कल्ह थियो आहे, जायद भुट्टे जी शहादत खां पोइ। इहे अहिड़ा ख़ाल आहिनि, अहिड़ा नुक़सान आहिनि जेके आउं सम्झां थो त भरिजण में टाइम लॻंदो। ईअं कोन थो चवां त कॾहिं न भरिबा, पर यकीनन टाइम लॻंदो। इन्हनि माण्हुनि जी जेको पोरियो, जेका कमिटमेंट हुई, उनजो को जवाबु कोन्हे, उनखे लफ़्ज़नि में बयानु करणु मुमकिन कोन्हे। साईं जे खे जेकॾहिं ट्रिब्यूट ॾिजे त आउं सम्झां थो उनजो हिकिड़ो ई जुमिलो थी सघे थो, हिकिड़ो ई लफ़्ज़ थी सघे थो। साईं खे ट्रिब्यूट इहो थी सघे थो त साईं इल्मु दोस्त हो, आला पाए जो इल्मु दोस्त हो। इल्म सां उन माण्हू खे जेको इश्क़ हो, उहो इश्क़ मुंतकिल कराइण में जेतिरे हद ते हुन जेका जिदोजहद कई, जेका कोशिशि कई, सिंध जे अंदरि उन्हनि ई क़दमनि ते हली सिंध जो ईंदड़ जेको नस्ल आहे, असां समेत जेके बि उनखे जिन माण्हुनि ॾिठो, जिन माण्हुनि न ॾिठो, जेकॾहिं उन नक्शे क़दम ते अॻिते हलनि ऐं इल्म जी उहा वाट वठनि ऐं पंहिंजे क़ौम खे, पंहिंजे इर्द गिर्द खे, पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे उहा शइ मुंतकिल करे वञनि, इहा सभ खां वॾी ॻाल्हि आहे। इन ई ॻाल्हि खे जेकॾहिं असीं क़ाइमु रखंदासीं त आउं सम्झां थो इहो ई साईं जायद भुट्टे खे सभ खां वॾो ट्रिब्यूट हूंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, घणी डिघी ॻाल्हि थी वई। बहरहाल आख़िरी इहा ई ॻाल्हि आहे त साईं जायद भुट्टे जो लास जेको आहे उहो सिंध जे लाइ तमामु वॾो लास आहे। इहो तकिड़ो शायदि न भरिजी सघे। महिरबानी दोस्तो। खड़कड़ा लाहे सुख न सुता कॾहिं, खड़कड़ा लाहे सुख न सुता कॾहिं, आसीड़ो आहे खावड़नि खे पंध जो, ओसीड़ो आहे खावड़नि खे पंध जो। हींअर मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजे माठीणे साथी ऐं हमदर्द दोस्त मंज़ूर थईम खे, तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन जो दोस्त आहे असांजो, त अचे ऐं साईं ते ॿ अखर ॻाल्हि ॿोल रखे। साईं मंज़ूर थईम साहिबु। पहिरीं त पंहिंजे दोस्त साथी कॉमरेड्स जे मरतीअ ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। ते ॾाढा ॾुखिया लम्हा हूंदा आहिनि त असां मां असांजो को दोस्त साथी, असांजो कॉमरेड असां मां हलियो वञे।
ऐं उहो बि अहिड़ी तरह सां जंहिंजी वैल्यूबिलिटी, जंहिंजी अहमियत, जंहिंजी इम्पोर्टेंस उहा तमामु घणी क़ीमती हुजे असां सभिनी जे लाइ। मूंखे यादि आहे त मुंहिंजो ब्रादर लियाकत जी साईं जावेद सां तमामु घणी अटैचमेंट हुई ऐं मूं पंहिंजी लेफ्ट जी मूवमेंट ते जॾहिं पंहिंजो नाविल लिखियो गुज़री हुई बरसात, त जंहिंमें सॼी लेफ्ट जी मूवमेंट खे मूं नैरेट कयो उनखे पोएटिक अंदाज़ में, तो दोस्तनि खे ख़बर पई, तीअं साईं जावेद खे बि ख़बर पई त लियाकत ॾे छो जो त लियाकत सां जी जेका ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी हुई। सो लियाकत खे चई त मूं किताबु मोकल, ऐं लियाकत पोइ मूंखे ॿुधायो ऐं लियाकत उन साईं खे किताबु मोकिलियो। ऐं उन खां पोइ पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल साईं जावेद सां थी व्हाट्सअप जे ज़रिए। अनेक साईं जावेद सां मुंहिंजी यूनिवर्सिटी जे ज़माने में का मुलाक़ात न हुई, पर उन नाविल खां पोइ तफ़सील सां मुंहिंजी जेका साईं सां ॻाल्हि ॿोल थी। ऐं ॿियनि डिस्कशन में कोन वेंदुसि त अमेरिका वञी रहियो छा थियो उनखे, पर आउं 2-3 शयूं तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि। हिकिड़ी इहा शइ हुई त हू नौजवान खे पंहिंजी ताक़त सम्झंदो हुयो ऐं यूनिवर्सिटी में पंहिंजो तमामु घणो वक़्तु जेको आहे उहो यूनिवर्सिटी जे स्टूडेंट सां वेही ॻाल्हि ॿोल करणु, उन्हनि सां डिस्कशन करणु, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि खां राय वठणु ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि सां शेयर करणु। हिकु त उन में इहा ख़ूबी हुई त हू नौजवान खे पंहिंजो ब्लड सम्झंदो हुयो, पंहिंजी तवानाई, पंहिंजी हरारत सम्झंदो हुयो। ऐं ॿी जेका शइ मूं हुनखे महसूसु कई उहो स्टेटस को जे ख़िलाफ़ु हुयो। माना यूनिवर्सिटी जी एडमिनिस्ट्रेशन, यूनिवर्सिटी जो VC, यूनिवर्सिटी जा डीन कॾहिं बि उन्हनि सां हिकु मिंट बि वेहण लाइ हू तयारु न हुयो। कॾहिं बि मूं माना लियाकत मूंखे ॿुधाए थो छो जो त लियाकत जी हुन सां जेका अटैचमेंट रही, कॾहिं बि हिकिड़ो वक़्तु बि हुननि सां न गुज़ारियो, बल्कि हू पंहिंजे स्पिरिट सां हुन पंहिंजो कमु पिए कयो फिलासफ़ी ते, नौजवाननि सां उन्हनि सां गॾिजी कमु करणु। ऐं टी शइ जेका दोस्त आम तौर ते चवंदा आहिनि, जेका मूं बि हुन में शइ महसूसु कई, तुंहिंजी का लिखत में शइ कान्हे, पर आउं इन खे बि एतिरी अहम कोन सम्झंदो आहियां छो जो सॼी दुनिया जे अंदरि खोड़ सारो लिटरेचर जेको आहे, खोड़ सारो अदब बग़ैर लिखत जे बि माण्हू नैरेट कयो आहे। जॾहिं सुकरात जी सॼी फिलासफ़ी खे तव्हां ॾिसंदो त उहा का नैरेट थियल कान्हे, पर उनखे पंहिंजे शागिर्दनि जेको आहिनि पोइ किताबी सूरत में आंदो, या उन वक़्त में बि सॼी दुनिया जो जेको फ्रेंच लिटरेचर या फ्रेंच जा जेके माण्हू हुया उन्हनि जी सॼी जेका आहे ओरल क़िस्म जी जेका डिबेट रही आहे, त साईं जावेद न लिखियो उहा हिकिड़ी ॿी पंहिंजो, छो जो तूं पंहिंजी तबियत में कुझु अहिड़े मिज़ाज जो माण्हू हुयो जो उहो तक़रीबन मूड वारो माण्हू हुयो तक़रीबन, छो जो त मूंखे बि ॿुधाई त तुंहिंजे किताब पढ़ण खां पोइ ऐं तक़रीबन 3 महीननि खां पोइ तुंहिंजो किताबु पूरो कयो आहे। माना हुनजे पढ़ण जी रफ़्तार जेका आहे ऐं उनजो मूड, ऐं कॾहिं कॾहिं तरी ॿुधाईंदो त मूं हिन मौज़ू ते हिकिड़े ॾींहं में उहो किताबु पढ़ी पूरो करे छॾियो आहे। तो इहा सॼी दुनिया में रही आहे त माण्हू लिखत में न आहे त इन जो मतिलबु इहो कोन्हे त उहो, पर लिखत वारी शइ जो हिकिड़ो वरी जी ॿी अहमियत आहे त उन सां फ्यूचर जे नौजवाननि खे उत्साह मिले थो, ख़बर पवे थी त भई हिन माण्हू जो स्कूल ऑफ थॉट छा हुयो, हिन कीअं पिए सोचो, त उन सां गॾु वरी हिकिड़ी ॿी उत्साह मिले थी। पर काफ़ी टाइम खां पोइ मूं हिकिड़ी ॻाल्हि सोची पए त कुझु माण्हू जे अंदरि हिकिड़ी जुस्तजू जेका आहिनि उहा यानी कि त उन जी का लिमिट न हूंदी आहे। मसलन आउं जेकॾहिं ईअं चवां त असां वटि फ़लसफ़े ते हिन वक़्त जी जेके मुरोज किताब आहिनि उन्हनि जी इब्तिदा जेकॾहिं असीं ॾिसूं त उहा बि त डिस्कशन मां थी हूंदी न, उहा बि त डिबेट मां थी ईंदी जेका वर्बल डिस्कशन आहे, कि हिन के तरह सां उहे पोइ त पेन डाउन थिया हूंदा,
पोइ त लिखिया विया हूंदा न। ऐं उन जो प्राइम जेको स्टेप आहे यानी कि बुनियादी जेको स्टेप आहे उहा लैंग्वेज ॿोली। ऐं ॿोली ॾांहुं साईं जो जेको 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 रिश्तो हुयो उहो ॾाढो सुप्रीम हूंदो हुयो, जेको हुनजो लफ़्ज़ हूंदो ॾाढो कामली इस्तेमालु कंदो सुप्रीम। ऐं पोइ मूं इन ॻाल्हि ते सोचियो त इहा ॻाल्हि वाक़ई साईं जी जेका आहिनि तमामु वॾी अहम आहे। ॿोली जी डिस्कवर थी तरह क़ुर शरीफ़ लिखियो वियो। आमतौर ते असीं जेकॾहिं चवंदा आहियूं, असांजा मज़हबी चवंदा आहिनि त भई उहा वही आहे, पर बुनियादी तौर ते उहा ॿोली जी ॿोली जी जेका आहे उहा पंहिंजी तख़लीक़ हुई। यानी कि ॿोलियुनि ॾांहुं रिश्तो जेको आहे यानी ॿोलियुनि ॾांहुं असांजी अटैचमेंट इहा मामूली ॻाल्हि कान्हे। असीं आमतौर ते चवंदा आहियूं त भई सिंधी ॿोली बचायो, या इंडिजिनस जेके ॿोलियूं आहिनि उन जी छा अहमियत हूंदी आहे, त उनजी अहमियत मूंखे साईं जावेद सेखारी त इहे ॿोलियूं आहिनि जेके इनसाइड असांजे साह में, असांजे साह खणण में, असांजे नेचर में, असांजे सोचण में ऐं नेरेट करण में इहा शइ असां में मौजूदु आहे। इहा असांजी बीइंग खां, असांजे एंसेस्टर खां मौजूदु आहे। मसलन कुझु ई ॾींहं अॻु में जॾहिं साईं जो हीउ वीडियो मूं ॾिठो पियो, जॾहिं उहो डिस्कस करे पियो ॿोली जे मसइले ते, त ॾाढो हिकिड़ो स्ट्रांग मुंहिंजो मौक़ुफ़ हुयो। ऐं आउं चवां थो त असीं हिन वक़्त ताईं इहा विढ़ंदा था अचूं। मसलन पाकिस्तान जी आइडियोलॉजी छा आहे? भई पाकिस्तान जी आइडियोलॉजी इहा ई जेका असांखे ॿुधाई वई त भई हिकिड़ो पाकिस्तान, उन जी हिकिड़ी ॿोली उर्दू, हिकिड़ो झंडो, हिकिड़ो तरानो। भई असीं छो हिन पाकिस्तान जे तराने ते उथी था बीहूं, या छो असीं कंहिं यानी कि अहिड़ी स्टेट खे असीं नेरेट कयूं जेके असीं ओन ई कोन था कयूं। त हीउ हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। हीउ हिकिड़ो जेका बुनियादी तौर ते असांजी वेड़ आहे, जेका साईं जावेद जी बि हुई, उहा इहा ई हुई त भई असीं इन स्टेटस को खे, इन पाकिस्तान जे इन जेका आइडियोलॉजिकल स्टेट आहे, असीं इन खे क़बूल करण लाइ तयारु कोन आहियूं। असीं सभु इहा वेड़ विढ़ंदा था अचूं। पोइ साईं जावेद जी सूरत में, असीं सभु जेके हिते वेठा आहियूं नौजवाननि जी सूरत में इहा वेड़ विढ़ंदा था अचूं त ही मुल्क जेको आहिनि हिकिड़ी क़ौम कान्हे। ही मुल्क जेको आहे हिन जे अंदरि हिकिड़ियूं क़ौमतूं आहिनि, ॿोलियूं आहिनि, ऐं उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी पंहिंजी आइडेंटिटी आहे, पंहिंजी सुञाणप आहे। त साईं जावेद जो ॿोलियुनि ॾांहुं पंहिंजी ज़मीन ॾांहुं रिश्तो जेको हुयो उहो ॾाढो अटैचमेंट वारो हुयो। ऐं इहा ई शइ साईं जावेद जे अंदरि हिकिड़ी नए तरह जी जेका नए तरह जो इंसान पैदा करे रही हुई। असीं सभु कीअं न कीअं तरह सां जुड़ियल आहियूं पंहिंजी ज़मीन सां, पंहिंजी ॿोली सां, पर जेको बुनियादी जेको फ़र्क़ु आहे उहो आहे त असांजो शयुनि ॾांहुं जेको रिश्तो आहे किथे किथे ॾाढो जेको हाइपोक्रेट थी थो वञे, किथे अक़ीदे परस्ती थी वञे। मसलन असीं चऊं था त भई सिंधी क़ौम जेका आहिनि तमामु वॾी जेका आहिनि क़ौम आहे, त असीं हिते किथे किथे न किथे सम्झूं था त असीं सुपियरिटी में अची था वञूं। पर हुनजो सोचण लाइ अंदाज़ ॾाढो रेशनल हूंदो हुयो। हू शयुनि खे नए तरह सां डिस्कवर कंदो हुयो। अख उल्टी धार वहूं तो आम असीं जे लोक वहे लहवारो तूं चो वो भार मंझा नोच निहार पुरपुठियरो प्रियना। हींअर मां गुज़ारिश कंदुसि वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जी कामेडाणी कामेड आलिया खे अचे तव्हां सां साथी जावेद जे हवाले सां ॿ अखर मुखातिब थिए। कामेड आलिया बख़्श साईं या मां त ख़ैर कामरेड खे कामरेड चवंदी हुयसि, ऐं उन सां मुंहिंजो रिश्तो, उन सां मुंहिंजी मुलाक़ात मां उन ते ई थोरी ॻाल्हि रखे सघां थी। न त करण मंज़ूर, करण लतीफ़ ऐं जावेद एॾियूं तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी आहे घण पासाईं, करण जी शख़्सियत ते, करण जी सोच ते, करण जे रवैयनि ते। उन में नंढा जेके मुंहिंजा एक्सपीरियंस आहिनि, हिकु त एतिरा घणा न आहिनि, छो जो जॾहिं करण जावेद सां मुंहिंजी मुलाक़ात थिए थी तॾहिं हू अमरीका में रहे थो, पर हू हर साल कुझु अरसे जे लाइ जीअं सिंध में ईंदो हुयो त मुंहिंजी उन्हनि ॾींहंनि जी मुलाक़ात आहे। या वरी हिकिड़ो ॿियो जेको मुंहिंजो रिश्तो हुयो, जीअं पहिरियों दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात थी करण जावेद सां,
ऐं उन वक़्तु बि जेको मूंखे उन सां जेको प्यार हो, ईअं चवां, जेको उन खां इंस्पिरेशन हुई, उहा इन करे हुई त मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद हो, मुंहिंजो उस्ताद आसिम, उहो उन जो उस्ताद हो। कारण आसिम उन जी तमामु घणी रिस्पेक्ट कंदो हो। पंहिंजे अंदर में जेको माणपो हो आसिम में, या जेको आसिम में हिकु दोस्ताणो रवैयो हो आसिम में, छो जो आसिम बि तमामु ॾाहो माण्हू हो। ॾाहो माण्हू हूंदे बि जेको उन जे इर्द गिर्द माण्हू हूंदा हुआ, उन सां उन्हनि जो जेको तालुक हूंदो हुयो, उहा तालुक जो जेको तरीक़ेकार बीह कोन्हे, त आसिम सम्झंदो त इहो जेको रवैयो या इहा जेकी मूं में आहे चेंज या मां जी सिखिया, उहा मूंखे हिन खां मिली आहे। त मूंखे आसिम सां, छो जो मां जॾहिं आसिम कामरेड सां मिली हुयमि, मां वरी पे छो जो हुन शागिर्द ते ॻाल्हि रखां त मां का सियासी वर्कर बि न, मां हिकिड़ी हाउस वाइफ हुयमि, सिर्फ़ु बख्शल जी ज़ाल हुयमि। तॾहिं बि उन साथी एॾे ॾाहे माण्हू सां जॾहिं मां वेहंदी हुयसि त मूंखे ईअं न लॻंदो त मां का, मतिलबु मूंखे मुंहिंजे वजूद में बि कुझु रिस्पेक्ट लॻंदी हुई। त हे उनजो जॾहिं उस्ताद खे मां जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ ॾाढो रिस्पेक्टेबल अञा ताईं बि उहो साथी हुयो। वरी जॾहिं मां हिन सां पाण मिलियमि ऐं हिन जो रवैयो, ऐं तॾहिं मूंखे ख़बर पई त कामरेड जीअं मुंहिंजी जनम भूमि बि साॻी शिकारपुर, ऐं जीअं तरीक़े सां मूंसां ॻाल्हायईं ऐं उहो इज़हार कयईं, त उन में उन सां जीअं जावेद राजपूत पहिरियां ई ॻाल्हि रखेव त अधु कलाक बि कामरेड जावेद सां को वेहंदो, जावेद भुट्टो साहब सां, त पोइ उन वटि इहो फ़र्क़ु ख़तमु थी वेंदो त हू तमामु का पढ़ियल लिखियल ऐं वॾी हस्ती आहे, ऐं असांखे अणॼाण माण्हू आहियूं, ऐं असां पंहिंजी अणॼाणी में हिकिड़ा फज़ूल सवाल बि करे वेंदासीं। इहो फ़र्क़ु उन जे अंदर मां इहो महसूसु थियण ई ख़तमु थी वेंदो, ऐं अलाए केतिरा अनेक फज़ूल सवाल कया बि हूंदा। मां हिते ॻाल्हि हली त कारण जावेद ॾाढो माठिणी तबियत जो बिल्कुलु हुयो, पर उन ॿी सूरत बि मौजूदु हुयसि जेके मूं बि पंहिंजे नंढड़नि एक्सपीरियंस ऐं तजुर्बनि में ॾिठी। पंहिंजो मौक़िफ़ रखण में, पंहिंजी ॻाल्हि रखण में तमामु हद ताईं बि सख़्तु थी वञणु, ऐं तमामु पंहिंजे मौक़िफ़ ते बीह रहण वारो माण्हू बि हुयो। मतिलबु नंढड़ो एक्सपीरियंस आहे, अदीब खे यादि हूंदो, कारण जावेद आयो असांजे घर में, उनजे लाइ ज़ाहिर एहतमाम जो त मामिलो ई न हो, हुनजी हिकिड़ी फितरत ऐं नेचर में एहतमामी दावतुनि में वञणु कोन हुयो असांजे नंढड़े घर में सॼे ॾींहं जे लाइ। कारण जावेद असांजे घर रहियो, कचहरी रही, मुख़्तलिफ़ साथी आया, सॼो ॾींहुं ॻाल्हि ॿोल थी। उन खां पोइ किथे वञणा हुया त पोइ कामरेड जावेद ऐं अदीब, मां ऐं कामरेड निरंजन वेठो हुयो, के ॻाल्हि ते अंग अखर ते किथे अटकिया, ऐं पोइ एतिरा त सख़्तु थी विया, छो जो पंहिंजो मौक़िफ़ रखण में उहो ई मां पहिरियां ॻाल्हि करे वियसि त बिल्कुलु सख़्तु हो, हद दर्जे ताईं मूंखे सम्झ न आयो। असां सभिनीनि कामरेडनि में अदीब ॾिंगो आहे, असां सभु हिन ॻाल्हि लाराईंदा आहियूं, पर ही ऐं मां परेशान थी वियासीं। मां पाण ॾिंगी मशहूरु आहे, त असां हिननि ॿिनि साथियुनि खे रोकियूं कीअं, ऐं मतिलबु के हिकिड़े साथी को अञा बि इन खां ॻाल्हि चढ़ी वई त पाण ॿई संभालींदासीं कीअं। बख्शल विझे पियो, बिलीव कयो असां ॿिन्हिनि वञी सिर्फ़ु बख्शल दर खड़काए तूं निकिर हिननि खे मुंहुं ॾे, छो जो हू पंहिंजी मौक़िफ़ ते त मां हीउ जेको चयो आहे इहो ईअं आहे, मां साबित करे सघां थो उन रखण में। अगरि ॿियो साथी न मञे त आख़िरी नतीजे। ॿियो एक्सपीरियंस मुंहिंजो जेको थियो ॿोलीअ ते, कामरेड वाक़ई में तव्हां वारी ॻाल्हि, खाना बदोश में मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू बि वेठा, तॾहिं जॾहिं कामरेड जावेद ॿोलियुनि ते ॻाल्हायो, छो जो असां वटि जेको मुंहिंजो बि एक्सपीरियंस नंढड़ो सियासी रहियो आहे, क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली बचायो, पर जेकी मादरियुनि ॿोलियूं कीअं बचाइजनि, मादरी ॿोली ऐं क़ौमी ॿोली, इहो फ़र्क़ु ॿोलीअ ते केतिरो सेंसिटिव थी सोचिजे, हर ॿोली केतिरी पंहिंजी जॻह ते माना रखे थी, उन ते बि पंहिंजे मौक़िफ़ ॾियण में बि उन सॼे प्रोग्राम में त माण्हू छा चवंदा, मुंहिंजो छा मौक़िफ़ बीहंदो, छो हाणे उते मां रहां बि नथो, पर एॾो अथॉरिटेटिव अंदाज़ में ॻाल्हि रखां, पर हू पंहिंजे मौक़िफ़ रखण में, पंहिंजी ॻाल्हि रखण में बि इंतिहा दर्जे जो सख़्तु माण्हू हुयो। सहीअ ते सच ते बीहजी वेंदो। उनजो पंहिंजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस, जॾहिं उनजी भेण सां एॾो वॾो वाक़ियो थियो, उनखे मारियो वियो, त हू पोयां 12 साल आइनी कानूनी वेड़ विढ़ियो ऐं पोइ नेठि नतीजे ते पुॻो ऐं उन्हनि खे सज़ाऊं ॾियारायूं। त हू हिकु मौक़िफ़ ते बीहंदड़, आख़िरी हद ताईं बीहंदड़ माण्हू बि हो, उत्साह ॾींदड़ बि हो, ऐं वाक़ई में ॿिए रवैये में बि जेकी मुंहिंजूं बि नंढड़ियूं मुलाक़ातूं हुयूं, मतिलबु जे ॾींहुं कामरेड असां सां न रहियो आहे उनखां हिकिड़ो ॾींहुं अॻु बि
अमेरिका में भी वेठे पंहिंजी 8 मार्च जी मूवमेंट ते या नंढड़ा वॾा असांजा प्रोग्राम जेके थियनि था ऐं असां फेसबुक ते शेयर कयूं था उन ते पर्सनल में बि ऐं ख़ुदि फेसबुक ते बि जेॾो इंस्पिरेशन ॾियणु उन ते असांखे जवाबु ॾियणु असां में उत्साह पैदा करणु ऐं नंढ वॾाई जे फ़र्क़ खे त उहो मुसलसिल कंदो रहियो। लिखणियूं हा वाकई में कामरेड जूं लिखणियूं हुजनि हा त अञा वधीक असांजी ईंदड़ नस्लुनि ताईं उहो मामिलो ट्रांसफर थिए हा, पर नंढा नंढा इंटरव्यू जी सूरत में अथसि। कारण जावेद राजपर ॻाल्हि कई त सहर इंटरव्यू हुन जा वरिता आहिनि ऐं उन्हनि ॾींहंनि में हू नाला विसारे थो। कामरेड हिकिड़ी सख़्त बीमारी जो शिकार थियो जंहिंसां हू निकिरी आयो, उनजे करे उनजे थोरो यादगिरीअ ते फ़र्क़ु पियो हो, पर हाणे उहो सुठो कवर करे वियो। ऐं हाणे बि हिकिड़ो पाड़ेसरी जेको उनजो आहे जेको उन ते पहिरियां ई हिकु मर्डर जो केस हली रहियो हुयो ऐं उहो जेको उते मुतमिन या उन सां गॾु रहणु उनखे को प्रॉब्लम हो त हू आइनी तौर ते उते वियो, पर उन जो नतीजो जेको निकितो असां सभिनीनि जे साम्हूं आहे। मां वधीक एॾो एक्सपीरियंस आहे बि कोन जावेद ते कामरेड ते ॻाल्हाइण जो। वाकई में कारण लतीफ़ वारी ॻाल्हि सिंध जो वॾो नुक़सानु आहे। नुक़सान भरिजण जे लाइ टाइम ज़रूरु लॻंदो, पर ईअं बि न आहे त उहे भरिजी नथा सघजनि। उहे जॾहिं अहिड़नि किरदारनि खां उत्साह वठी, अहिड़नि उस्तादनि खां उत्साह वठी जॾहिं कामरेड जावेद वारी सोच वांगुरु नए ब्लड में उहा ईंदी सोच त पोइ अहिड़ा वरी ॿिया नवां मिसाल पैदा थींदा जीअं तारीख़ में थिया बि आहिनि, हाणे बि थींदा। असां पंजनि लफ़्ज़नि में इहा ई भेटा ॾेई सघूं था त असां जेको उन सां प्यार जो इज़हार कयूं था या असां उन सां प्यार कयूं था, प्यार आहे न जो सभु हिते जेतिरा बि आहियूं गॾु आहियूं, त उन जो प्यार जो इज़हार इहो ई थींदो त असां जावेद थियण जहिड़ी बि कोशिशि कयूं। उहो छा चाहे पियो, उहो पढ़णु, उहो सम्झ ऐं उनजो रवैयो, उनजो इज़हार, शायदि असां उन मां को हिकु पासो बि संभाले वियासीं त पोइ पंहिंजे प्यार पंहिंजे उस्ताद खे भेटा ॾेई सघंदासीं। महिरबानी। मां पंहिंजे आख़िरी ॻाल्हि ॿोल रखंदड़ साथी कामरेड बख्शल खे गुज़ारिश कंदुसि अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर कामरेड बख्शल थलो खे अचे ऐं ॻाल्हि ॿोल रखे। कामरेड बख्शल थलो। नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान में ॿरी जिन ॿारी आऊं न जींदी नरी। हिन आज़ादी मेड़ाके में जेकी साथी जेकी नौजवान जेकी दोस्त वेठा आहियो सभिनी जी महिरबानी। जीअं लतीफ़ चयो त हिकिड़ो ॾुखियो ॾींहुं हो ऐं आहे ज़िंदगी जे हिकिड़े बेतुकेपणे या हिकिड़ी एब्ज़र्डिटी जो इन खां वधीक ॿियो छा मिसाल हुजे जो हिकिड़े जाहिल, हिकिड़े बेकार मवाली क़िस्म, उबाश क़िस्म जे लोफर क़िस्म जे माण्हू हथां हेॾो वॾो माण्हू मारिजी वञे। जीअं अॻ में बि सोचींदा हुआसीं त अंधो समाज पंहिंजे हथ ते वेठल रंगीन पोपट खे मख सम्झी मारे छॾियो। अंधो जो थियो, हथ ते जेका शइ वेठी हुनखे मखी लॻंदी, को रंगीन पोपट हुन नज़र त कोन आयो। हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंखे कंहिं बि क़ौम जी साञा, कंहिं बि क़ौम जी इल्मी सकाफ़त जंहिंमें सहेड़जी अचे, फ़िक्री सकाफ़त उहो पोरियो कंहिं क़ौम जो सहेड़जी अचे, उहो माण्हू ईअं धक सां कंहिं इतफ़ाक़ सां हलियो वञे त वाक़ई तकलीफ़ त थिए थी। नेट्शे चवंदो त का बि क़ौम जेका आहे उहा 5-8 माण्हुनि जे चौधारी फिरंदड़ हिकिड़ो अंबो आहे ऐं उहे 5-8 माण्हू जेकॾहिं कैटेगराइज़ कजनि, विरहाइजनि त सियासत जी खेतर में तव्हांखे 2-4 माण्हू नज़र अची वेंदा। जीअं उसद नज़र अची वेंदो, रसूल अशपली जो नज़र अची वेंदो, हैदर बख्श जतोई, जाम साकी, अहिड़े क़िस्म जा तव्हांखे माण्हू नज़र अची वेंदा। फ़न जी खेतर में तव्हांखे माण्हू नज़र अची वेंदा। बुखारी ईंदो, अयाज़ ईंदो, उमर जलील अचे। तारीख़ में वेंदासीं त पोइ असां ते अञा फ़न जी खेतर में त तमामु वॾा नाला आहिनि, लतीफ़ आहे, सचल आहे, घणो कुझु। त ईअं असां ॾिसूं था त फ़लसफ़े जी खेतर में सिंध जे अंदरि माण्हू त पोइ जावेद भुट्टो, साईं फरीद शेख बि जेको जावेद जो बि माना क्लास में उस्ताद त न रहियो पर सीनियर हो हुनजो फिलॉसफी डिपार्टमेंट में, पर साईं जा पंहिंजूं हदूं, साईं जो पंहिंजो मिज़ाज हो न त फ़लसफ़े में हू बि ॾाढो सगारो माण्हू हो, ॾाढो हुन उत्साह हो। ऐं मां सम्झां थो त सिंध में हाणे फ़लसफ़े जे शोबे ॾांहुं जेका सेंसिटिविटी आहे यूथ में, नौजवाननि में जेका हसासियत आहे इन सब्जेक्ट ॾांहुं, मां सम्झां थो त उन में वॾो बुनियादी किरदारु साईं जावेद भुट्टो जो आहे।
जंहिंमां सिधी या अणसिधी रीति असां सभु मुस्तफ़ी थींदा रहिया आहियूं, आसिम जी सूरत में या कंहिं ॿी सूरत में। सो ईअं हिकिड़ो तमामु वॾो माण्हू असांजे हथनि मां निकिरी वियो आहे, इहो नुक़सानु तमामु वॾो आहे। ऐं इन जज़्बाती कैफ़ियत में साईं ते ॻाल्हि ॿोल रखणु, पंहिंजूं यादगिरियूं वंडणु ज़रूरी बि आहे, छाजे कारण जो या असां सभु तव्हां ते सुञाण सॼा वंदनि ते ज़िमेदारी आहे त अहिड़े वॾे माण्हू जी खोटुनि ते बि, उनजी फ़िक्री खोटुनि ते बि, उन क़द ते बि उहा ॻाल्हि लहे, माण्हुनि में लहे त जीअं अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी, अहिड़े क़िस्म जा आदर्श ऐं अहिड़े क़िस्म जी चाह सुभाणे जीअं आलिया ॻाल्हि रखी हुई त सुभाणे नौजवाननि में ट्रांसलेट थिए। यादगिरियूं वंडियां पंहिंजूं कुझु, मां सम्झां थो साल यादि कोन्हे, 90 जो ॾहाको आहे, ज़रा यूनिवर्सिटी मां निकितासीं, मुंहिंजे कंहिं दोस्त जी संगतियाणी सिंधी यूनिवर्सिटी जी, सो मूंखे बि गॾु वठी हलियो। सो ॿाहिरि पवेलियन में जीअं अॼुकल्ह झुड़ जी ऐं बूंदाबांदी जी मौसम लॻी पई आहे, हाणे हो तुंहिंजी पंहिंजी संगतियाणी सां वेठो, मां घुमियुसि फिरियुसि पई, सिगरेट विगरेट पीतमि, ॾिठमि त हिकिड़ी जॻह ते जेको आहे सो छपरो लॻो पियो आहे, छपरे जे हेठां के 20-30 खनि नौजवान आहिनि, उहे ई मुचूं कयूं वेठा आहिनि ऐं ॾाढी संजीदगी सां, गोड़ बि कोन्हे, ॻाल्हि ॿोल हले थी पई ऐं माना सभु कन ॾेई ॿुधनि था वेठा। मां बि वञी उते बीह रहियुसि ऐं हुन विच में हिकिड़ो माण्हू ॾाढो सुहिणो, जावेद साईं भुट्टो, सुहिणो माण्हू, ॾाढा सुहिणा नक्श बि, पर हुनजो अंदाज़, हुनजी ॻाल्हि रखणु, हिकिड़े उस्ताद जी हैसियत में मां त कॾहिं अहिड़ो उस्ताद कोन ॾिठो। असां त अहिड़ा उस्ताद ॾिठासीं, यूनिवर्सिटी में बि अहिड़ा उस्ताद ॾिठासीं जेके पुजे सां सॾु कंदा, पुजे सां कम लाइ मोकिलींदा। हे वरी वाहिद हिकिड़ो उस्ताद हो जेको कचहरी बि करे पियो, सिगरेट शागिर्दनि खां वठे बि पियो, वरी उन्हनि खे कढी ॾिए बि पियो। ऐं पोइ ख़बर पई त फ़लसफ़े डिपार्टमेंट जो हिकिड़ो उस्ताद आहे, अॼु मौसम भली, तंहिंजे करे शागिर्दनि खे ॿाहिरि कढी ऐं ग्रीक फिलॉसफी ते ॻाल्हाए पियो, यूनानी फ़लसफ़े ते, ऐं हिकिड़ो ख़्वाब जहिड़ो माहौल हो। ऐं असां जेको आहे सो इन शोबे सां, इन इल्म सां या इन सब्जेक्ट सां प्यारु रखंदड़ त हुयासीं ऐं असां बि बीहजी वियासीं। इहो पहिरियों हिकिड़ो जेको सो मूं दीदार वरितो साईंअ जो। बाद में आसिम, जीअं लतीफ़ ॻाल्हि कई, साईं जोए साहिब जीअं साईं जावेद भुट्टे जी पैदावार, जंहिं असां जहिड़नि सियासी कारकुननि जी मिटी ॿीहर ॻोही, पोइ आसिम जे ज़रिए, पोइ त साईं बि ॿाहिरि हलियो वियो, आसिम जे ज़रिए असां वटि साईं जो ज़िक्र थींदो, साईं जी ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं पोइ हिकिड़े दफ़े आयो, उन्हनि ॾींहंनि में बि, इहा बि पुराणी ॻाल्हि आहे, ऐं असां सभु कुझु दोस्त जामशोरे वञी साणसि कचहरी करणु विया हुआसीं। ऐं कचहरी खां पोइ जॾहिं उतां निकितासीं त मूंखे उनजी ॻाल्हियुनि मां जेकॾहिं हुनखे 10 ॻाल्हियूं कयूं साईं जावेद, त मूंखे के 2 ॻाल्हियूं हुन जूं वणियूं, बाक़ी 8 ॻाल्हियूं मूंखे कोन वणियूं हुन जूं। मां चयुमि इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, इहो कहिड़े क़िस्म जो रवैयो आहे, इहा आज़ादु ख़्याली आहे, इहो हीअं आहे, इहो हीअं आहे। असां बि माना पंहिंजूं बाहियूं मारियूं पए। आसिम वरी 2 ॻाल्हियुनि सां मूंसां इतफ़ाक़ रखे पियो, वरी किथे न बि रखे पियो। बहरहाल हिकिड़ी डिसअपॉइंटमेंट घणी हुई साईं सां, जेको कचहरी जेका थी। बाद में जॾहिं साईं वरी अचणु शुरू कयो सिंध में, हाणे बि माना इहा ॻाल्हि हिन ई ऑफिस में वेठे साईं जावेद सां कचहरी कईसीं त चयोसीं साईं शुरू में तव्हांजी 10 ॻाल्हियुनि मां मूंखे 2 वणियूं, पोइ वरी तव्हांजो अचणु थियो, कचहरी थी त पोइ 2 मां 4 थियूं, हाणे 5 ते पहुतो आहे। चई बि अञा किसो हले, पाण 10 ते बराबरि थी वेंदासीं। पर हाणे उहो वक़्तु न मिलियो साईं खे, ऐं साईं असांखां मोकिलाए हलियो। सो बुनियादी जेको जेकॾहिं ईअं त साईं जे शख़्सी गुण त घणा आहिनि, अहिड़ा शख़्सी गुण घणनि माण्हुनि में घणा आहिनि। अदा भलो कन हो, अदा पंहिंजी ॻाल्हि रखण वारो हो, ऐं इंगेजिंग हो, हर कंहिं सां इंगेज करे सघंदो हो। पर वरी बि उहा ई ॻाल्हि कंदुसि त फ़लसफ़े जे शोबे जे हवाले सां, फ़लसफ़े जे इल्म जे हवाले सां, उन सां उनजो मुतालो बि कमाल हो। ऐं उन में मां नथो सम्झां, उहो जेको चाह असां में थोरो घणो आहे या कंहिं ॿिए साथी में बि हूंदो, सिधी अणसिधी रीति जावेद भुट्टे जो उन में तमामु वॾो कमु आहे। असां वटि हिकिड़ो रवैयो आहे त सभु थीबो, अबा मोरिख बि इहो आहे, अदीब बि इहो आहे, सियासतदान बि इहो आहे, फ़लसफ़ी बि इहो आहे। इहो हिकिड़ो आहे, ठीकु आहे। कुझु माण्हू चवनि था त जावेद भुट्टो जी ॼाण घणी तणी इंसाइक्लोपीडिक हुई, हुते तारीफ़ में था कनि इहा ॻाल्हि, पर हक़ीक़त में इहा तारीफ़ कोन्हे।
इहा हिकिड़ी तनक़ीद आहे। इंसाइक्लोपीडिक ॼाण त पोइ विकीपीडिया असां सभिनी खां होशियारु आहे, उन में तमामु घणी ॼाण पई आहे। इंसाइक्लोपीडिया ॼाण ओशू अॼुकल्ह सिंध में माण्हू पढ़नि था, उन्हनि खे ॾाढो इंस्पायर थो करे। उहो इंसाइक्लोपीडिक ॼाण आहे, तव्हांखे हिंदुस्तान जी तसव्वुफ़ जी तारीख़ बि ॿुधाईंदो, तव्हांखे साइंस मां मिसाल बि खणी ॾींदो, तव्हांखे लिटरेचर मां बि मिसाल खणी ॾींदो, ऐं तव्हांखे जाॾूं काॾूं हुनजा मिसाल तव्हांखे मिलंदा पिया। इहा हूंदी आहे इंसाइक्लोपीडिक ॼाण, चूं चूं खां मुरबा, या जंहिंखे जेका शइ खपंदी उहा हुनखे उतां मिली वेंदी, इनखे चइबो आहे। मां नथो सम्झां जावेद भुट्टो जो मुतालियो वसी हो, पर हू को इंसाइक्लोपीडिया कोन हो, हू फ़लसफ़े मां उनखे फ़लसफ़ी बि नथो सॾियां, मुंहिंजे ख़्याल में फ़िलसोफ़ बि न चइजे उनखे, छाजे कारण जो फ़िलसोफ़ असां उनखे चवंदा आहियूं जेको पंहिंजो को ख़्यालु, पंहिंजी फ़लसफ़े जी तारीख़ खे हज़म कंदे पाण कंहिं वरी नए ख़्याल सां, कंहिं नई सम्झ सां उहो तव्हांखे कुझु सिरिश्तो बि ज़रूरी कोन्हे, ईअं नटशे कॾहिं को सिरिश्ते में पंहिंजी ॻाल्हि न रखी, पर उहो बि फ़िलसोफ़ हो, त उनखे एंटी फ़िलॉसफ़ी सॾींदा आहिनि। त ईअं मां उनखे फ़िलसोफ़ कोन थो सॾियां, पर फ़लसफ़े जो उस्ताद ऐं फ़लसफ़े जो शागिर्द ज़रूरु सॾियां थो, ऐं तमामु वॾो शागिर्द या तमामु वॾो उस्ताद जेको इहो कमु कंदो रहे, जंहिंजो ओढ़ण पेरण ढकण खाइण पीअण ख़्याल आहिनि, जंहिंजी संगत ख़्यालनि सां आहे, ऐं जंहिंजी सॼी ज़िंदगी ख़्यालनि जी आबियारी कंदे, ख़्यालनि सां विचड़ंदे, ख़्यालनि खे वठंदे हज़म कंदे वरी नओं ख़्यालु ॾींदे इहा गुज़री, घटि माण्हू आहिनि अहिड़ा, थींदा ई कोन्हनि। ऐं इहो बि हिकिड़ो वरी तनक़ीद हले थी पई त पोएं अरसे में साईं जावेद भुट्टो तसव्वुफ़ जो घणो ज़िक्र करणु लॻो, या उनखां घणो मुतासिर थियणु लॻो। हाणे फ़लसफ़े जे शागिर्द जी हैसियत में इहा इंतिहाई बुनियादी हिकिड़ो रवैयो हूंदो आहे। मां सम्झां थो त जॾहिं तव्हां कंहिं बि डिसिप्लिन खे पढ़ंदा आहियो या कंहिं बि फ़िलसोफ़े खे पढ़ंदा आहियो, त तव्हां पहिरीं खां पंहिंजी का जानिबदारी तय करे कोन आहियो पढ़ंदा। तव्हां पहिरें ॾाके में ॾाढी ओपननेस सां, ॾाढे खुले पंहिंजे खुली वुसत सां कंहिं तासुब खां हटी करे पंहिंजी पोइ सम्झ खे पासीरो करे उनखे सम्झण जी कोशिशि कंदा आहियो, उन रुझान खे, ऐं उनखे ॾिसण जी कोशिशि कंदा आहियो। इहा ख़ुदि आसिम में बि इहा शइ हुई जेका लाज़मी जावेद मां बि आई। ख़ुदि असांजो रवैयो बि सादो आहे न, असांजा रवैया सादा आहिनि। असां हा या न में शयुनि खे ॾिसण में, भले ख़राबु वारे तनाज़ुर में शयुनि खे ॾिसण में कुझु घणो ई अॻिते हूंदा आहियूं। सादा जो थियासीं त असांजो इहो रवैयो रहंदो आहे। मिसाल तौरु जॾहिं आसिम पढ़ाईंदो असांखे हेराक्लीतस ऐं परमेनाइदस जो बहस, त हेराक्लीतस चवे थो त हर का चेंज आहे, साॻी दरिया में ॿ माण्हू ॿिए दफ़ा पेर नथा विझनि। परमेनाइदस तो चवे थो न का चेंज कोन्हे, का इहो तव्हांजो शराब आहे, अखियुनि जो धोखो आहे, इल्यूजन आहे, बींग मटिबो कोन्हे, माण्हू थींदो आहे, गॾ थींदो आहे, भिते थींदी आहे, या का पाण में इंटरचेंजेबल न आहिनि तकड़ में। सो इहे जेके बहस हूंदा त असां तंग थी आसिम खे चवंदा हुआसीं, कामेट तूं असांखे स्टडी सर्कल में पढ़ाई थो, तूं ई ॿुधाए छॾ, इन ॿिनी मां असांखे ॿई सही था लॻनि, केॾीमहिल ॿई ग़लति था लॻनि, जेका जीअं अदी बि ॻाल्हि रखी, तूं ॿुधाए छॾ त कहिड़ो भलो आहे, तुंहिंजी इज़त कयूं, जेको न आहे भलो सही ग़लति आहे उनजी इज़त न कयूं, छॾे ॾियूं। आसिम चयो बाबा ईअं कोन थींदो, ख़्यालु तव्हांखे जेकॾहिं पाण सम्झणो आहे त पोइ पाण तव्हांखे उनखे पंहिंजो करे सम्झणो आहे। सो मां सम्झां थो जावेद भुट्टो त फ़लसफ़े जो उस्ताद हो, त हुन जॾहिं के डिसिप्लिन्स पढ़िया पिए। हाणे बि इहा ॻाल्हि थी पई, दोस्त वेठा हुआसीं त जेसिताईं सिंध यूनिवर्सिटी में हो तेसिताईं तसव्वुफ़ ऐं सिंध जे हवाले सां जावेद भुट्टो जी सेंसिटिविटी एतिरी न हुई, पर जीअं ॿाहिरि वियो त हू, जीअं असां इंटरव्यू बि कयोसीं, हुन में पाण बि घणी ॻाल्हि इहा करे पियो त मां घणो कनेक्टेड हूंदो आहियां, मुंहिंजो ॾींहं जो घणो थोरो वक़्तु सिंध जी ख़बरुनि खे पढ़ंदे ॾिसंदे सम्झंदे उन सां विचड़ंदे, ऐं ख़ुदि सिंध जी तारीख़ खे हुन जीअं वरी सम्झणु शुरू कयो, ऐं सिंध जी फ़िक्री तारीख़ त लाज़मी तसव्वुफ़ सां जुड़ियल रही आहे, त उनखे बि हुन ॾिसणु सम्झणु शुरू कयो, त हुन को उनखे ब्याज या के तासुब वारे अंदाज़ में जल्दी में को पंहिंजी का स्टेटमेंट ॾेई करे को रवैयो रखी पोइ मैकेनिकल अंदाज़ में कोन पिए सम्झायो। उनखे पहिरें ॾाके में पंहिंजो बि कयो पिए, ऐं लाज़मी तौर ते हू उन घेड़ में जॾहिं घिड़ंदो थियो वियो त हू बि असां सभिनी खे पाण सां गॾु उन सफ़र में, मां सम्झां थो जेको लतीफ़ ॾांहुं रवैयो आहे मिसाल जे तौर ते, हीअ जेको अॼुकल्ह बि असां वटि हिकिड़ो थोरो बहस निकितो पए, बाबा साइंस पढ़ो लतीफ़ जी जान छॾियो। जावेद भुट्टो ई उहो माण्हू हो जंहिं ॾाढे सुहिणे सलीस ऐं वाज़े अंदाज़ में चयो त बाबा जीअं माण्हू वटि ज़ात जो शऊर हूंदो आहे, तीअं क़ौम वटि बि ज़ात जो शऊर हूंदो आहे, ऐं क़ौम जो क़ौमी शऊर बि थींदो आहे।
बदकिस्मती या बेठकियती ग़ुलामी जा 300 साल असां खां असांजो उहो विरसो हुननि खसे छॾियो। असांजी तारीख़, असांजी सम्झ, हुननि असांजी एजुकेशन, समाज जा तौर तरीक़ा सभु बदिलाया। हुननि असांजे समाज खे सॼो बदिलाए अहिड़ो छॾियो जंहिंमें पुराण त गुम थियो त असांखे ख़बर बि कोन पई। ईअं ई चवे थो त ईअं जॾहिं माण्हू वरी क़ौमुनि जी तारीख़ में जेकॾहिं असां हू चवे थो सिंध वटि जेकॾहिं मोंज दड़ो ऐं लतीफ़ सिंध जी सेल्फ कॉन्शियसनेस आहिनि। इहे मोंज दड़ो ऐं लतीफ़ न हुजे त असांखे ख़बर छा आहे त असां छा आहियूं, कीअं ख़बर पए। इहो लतीफ़ आहे जंहिं सिंध जा पोरिया ॻाया, सिंध जा पोरियत ॻाया, सिंध जूं मौसमूं ॻायूं, सिंध जा इलाइक़ा रुलियो, घुमियो, समुंड जा त, रेगिस्तान, बरपट, बयाबान, हर माण्हू त पोइ सिंध लतीफ़ जी ॿोली में पंहिंजो शऊर पंहिंजो पाण खे ॾिठो ऐं इन ईअं ई असां पंहिंजो उन क़ौमी शऊर खे बि लहूं था पिया। तंहिंजे करे इहो आइदर आर जो सुवालु कोन्हे को त बाबा को लतीफ़ पढ़िजे या न पढ़िजे या सिर्फ़ु साइंस बुनियादी हिकिड़ो ॿियो सब्जेक्ट आहे जेको ॾाढो रेशनल आहे, हुनजो वास्तो फ़न सां आहे, एस्थेटिक्स सां घणो आहे। तंहिंजे करे फ़न न साइंस ताईं रिड्यूस करण में का चङाई आहे, न वरी जेको साइंस खे फ़न ताईं, ऐं न वरी इन्हनि सभिनी खे सियासत ताईं। इन्हनि शोबनि जो पंहिंजो पंहिंजो बेदू वारी ॻाल्हि, पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो इन जी अहमियत आहे। सो मां सम्झां थो त जावेद भुट्टो ॾाढो इहो पासो जेको खयों पए इहो सजायो आहे, इहो सजायो हो ऐं इहो ज़बरदस्त हो, उन मां घणो कुझु सिखी सघिजे पियो। बाक़ी इख़्तिलाफ़ साईं सां थींदा, अहिड़नि माण्हुनि सां असांजा इख़्तिलाफ़ लाज़मी त सियासी माण्हू आहियूं, असांजे सोचण सम्झण जो हिकिड़ो ख़ासि तौर तरीक़ो थिए थो, उन में इख़्तिलाफ़ लाज़मी तौर ते थींदा। जावेद भुट्टो सां बि थींदा हुआ, असांजे उस्तादनि जा बि थींदा हुआ ऐं असांजा बि इख़्तिलाफ़ थींदा हुआ, ऐं पर उन में असांजो जेको हिक ॿिए खे मान ॾियण वारो ऐं जेको ऑर्गेनिक रिश्तो हूंदो आहे, हिक ॿिए जी अहमियत सम्झण वारो, उनखे को लहर लोॾो कोन हूंदो। सो मां सम्झां थो कि नुक़सानु तमामु वॾो थियो आहे ऐं इहो असां सभिनि जो मां सम्झां थो त फ़र्ज़ु थो वञी बीहे त असां अहिड़नि जीअं ज़िंदगी जावेद गुज़ारी आहे, जहिड़ी शानदार अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारी आहे, माण्हुनि खे लॻंदो आहे न ख़्याल पेट कोन भरींदा आहिनि, अदा ख़्यालनि सां दोस्ती कहिड़ी कयूं, पंहिंजो रूह वञी गिरवी रखी अचूं कंहिं ऑफिस में, जिते नौकिरी कयूं था उते, जिते रहूं था उते पंहिंजो रूह गिरवी रखी पिया हलंदा हलूं। जावेद अहिड़ो माण्हू कोन हो जेको पंहिंजो रूह गिरवी रखे। हू इवन ॿाहिरि वञण वारे फ़ैसिले ते बि जॾहिं हुन खां असां वेठासीं सवाल कयोसीं त साईं तव्हां त हिते वधीक प्रोडक्टिव थी सघिया पए, तव्हांखे लॻे थो त तव्हां ॿाहिरि वञी को भलो फ़ैसिलो कयो, त हुनजो जवाबु हा ऐं न में हो। धणी चयो हा, हिकु लिहाज़ खां मुंहिंजी इंगेजमेंट हिते यूथ में जी दोस्तनि चयो त नौजवाननि सां वेहण में हू पाण वधीक तवानाई महसूसु कंदो, ऐं बुनियादी ॻाल्हि आहे छो नौजवान वटि ई नवनि ख़्यालनि जी रिसेप्टिविटी घणी हूंदी आहे न। जीअं जीअं उमिरि चढ़ंदी आहे त माण्हू ख़ासि ख़्यालनि सां पंहिंजो पाण खे जोड़े, हिकिड़े मुजरद ख़्यालनि सां जुड़ंदे पाण बि मुजरद हिकिड़ी शिकिल थी वेंदो आहे। त हुन वटि इन मुजरत परे सां त हुनजो सॼी ज़िंदगी झड़ो रहियो ऐं हू इहा ॻाल्हि इहा कंदो रहियो त पंहिंजे पाण खे जीअं जिस्म खे असांखे रोज़ कार्बोहाइड्रेट्स खपनि था, लिपिड्स खपनि था, फैट्स खपनि था, मिनरल्स खपनि था, विटामिन्स खपनि था, बायोलॉजिकली स्पीकिंग, बायोलॉजिकली बीइंग जे हैसियत में जिस्म खे सभु ज़रूरतूं रोज़ खपनि थियूं ऐं जिस्म उन्हनि मां कम जूं शयूं खणंदो आहे ऐं कम वरी पोइ कढी छॾींदो आहे। तीअं ज़हन जी सिहत लाइ बि असांखे ख़्याल खपनि था, तीअं ज़हन जी सिहत लाइ बि असांखे मुख़्तलिफ़ ख़्याल दुनिया जहान में कुंडुनि पासनि में पैदा थींदड़ ख़्याल खपनि था, जंहिंमां असां पंहिंजो कम जो खणूं ऐं वरी पंहिंजो फोग ॿार उछले छॾियूं। इहा ॻाल्हि जेका आसिम कंदो, इहा बि मां सम्झां थो साईं जावेद भुट्टे वटां इहो, छो त साईं सां विहकुनि खां पोइ हुनजो अंदाज़ो थिए पियो त इहा बि साईं वटि हुई त ओरिजिनल टेक्स्ट ॾे वञिजे, तफ़सीरुनि ॾे ऐं तशरीहूं न पढ़जनि या भले पढ़जनि पर उन्हनि ते आधार न कजे। जेतिरो जेतिरो असां सुकरात खे, अफलातून खे, कांट खे, स्पिनोज़ा खे, नीत्शे खे, हेगल खे, मार्क्स खे ऐं हिन बाद में 20वीं सदी जे जेके बि वॾा थिंकर्स आहिनि या स्ट्रक्चरलिस्ट, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट, पोस्ट मॉडर्निस्ट, उन्हनि खे जेतिरो असां पाण पढ़ंदासीं, उनजी ओरिजिनल लिखणियुनि खे असां पाण पढ़ंदासीं त पोइ आसिम वारी ॻाल्हि या जावेद वारी ॻाल्हि असां कंहिंजी तशरीहुनि जा मोहताज न हूंदासीं।
असां पाण कंहिं टेक्स्ट जी तशरीह करण जे लाइक़ु थींदासीं। सो इहो त ओरिजिनल टेक्स्ट ॾांहुं वञिजे, ख़्यालनि सां संगत रखिजे। यकीन कयो इहे टेंशन बि रहंदा, तकलीफ़ूं बि रहंदियूं, पर उन्हनि खे मुंहुं ॾियण जी ताक़त बि माण्हू खे अची थी वञे। न त तव्हांखे असांखे त नंढ जो घर जो पाड़े जो हेॾो हिकिड़ो मसइलो ई असांखे मफ़लूज करण लाइ काफ़ी आहे। इहो ख़्यालनि सां दोस्ती आहे जेका असांखे माना हिन पूरी काइनात सां हिकु नए रिश्ते में ॻंढे थी। पोइ उहा चाहे साइंस जे खेत्र में हुजे, चाहे उहा फ़लसफ़े जे खेत्र में हुजे, चाहे उहा एहसासाती अगरि बुनियादनि ते ॻाल्हाइजे त इश्क हुजे, जीअं जावेद ॻाल्हि कई, या उहो को फ़न हुजे, त इहे उहे शोभा आहिनि। मां सम्झां थो ईअं ई सिंध जे फ़िक्री दायरनि में जेकॾहिं ॾिसिजे त फ़लसफ़े जे शोबे जे अंदरि हूअं ई माण्हू असां वटि घटि हा, आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हा, ऐं उन में असांखे हिकिड़ो वॾो माण्हू छॾाइजी वियो आहे। ऐं घणियूं यादगिरियूं आहिनि यार कामेड सां। मूं नेट्शे जे किताब जो हिकिड़ो तर्जुमो कयो आहे, ऐं असांजे घर में जॾहिं कामेड आयो त उहा सॼी राति रहियो, ऐं सॼी राति हिकिड़ी फिल्म बि ॾिठी, डॉक्यूमेंट्री नेट्शे ते, ऐं हुन ते कचहरी बि थी। सो मां त हाणे उन पंहिंजे किताब खे साईं लाइ डेडिकेट कंदुसि, छो त साईं जेको आहे सो इहो बाक़ी इवन एतिरे क़दुरु बि इहा बि बदकिस्मती आहे असांजी। मां हाणे बि तव्हां दोस्तनि खे चवां थो, तव्हां हाणे बि गूगल ते घणो आधार आहे न, गूगल ते वञी फिलोसोफर्स ऑफ सिंध करे तव्हां जेकॾहिं गूगल कंदो त तव्हांखे जेके नाला अची वेंदा न, तव्हांखे हैरत थींदी ऐं खिल बि ईंदी। त इहो बि हिकिड़ो कमु आहे असांजे नौजवाननि खे करणु घुरिजे त विकीपीडिया ते पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे इलाइक़े जो, पंहिंजी का जेतिरी ॼाण रखी सघनि था, सवलो तरीक़ो आहे, करे सघजनि था इहे कम जेके असांखे माना अञा फैलाइणा आहिनि, करणा आहिनि, घणा कम करणा आहिनि। ज़िंदगी ॾाढी थोरी आहे, कंहिं जाहिल जी गोली जे माना उन जो शिकार बि थी सघे थी। त जेतिरो प्रोडक्टिव इनखे बणाए सघो था, ऐं उहो कीअं बणाए सघो था, कीअं इहो उत्साह मिलंदो जॾहिं तव्हां ख़ुदि प्रोडक्टिव ख़्यालनि सां जुड़ंदव, तामीरी ख़्यालनि सां जुड़ंदव, ऐं उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी खे वधीक पढ़ंदव, ॾिसंदव, जीअं जावेद भुट्टो हो। त इहो अञा असांखे अञा घणो कुझु उन माण्हू खां जेको बि रिप्रोड्यूस करे सघियो, लिखियो उन घटि आहे, पर हुनजी संगत, हुनजा दोस्त, असांजी उमिरि नंढियूं आहिनि, हुनजो हल्के बाब अञा हिकिड़ो घणो आहे, हुन घणनि माण्हुनि सां ज़िंदगी गुज़ारी आहे, हुनजा ॾाढा घणा तजुर्बा बि हूंदा। सो इहो सभु कुझु मां सम्झां थो त हिकिड़ो विरसो आहे जेको असां सभु, ऐं ॿिया सॼी सिंध जे अंदरि खोड़ सारा दोस्त आहिनि जेको इहो कमु कनि था पिया, पर उनखे अञा जेतिरो तेज़ करे सघूं, जेतिरो बहितर करे सघूं, तव्हां सभिनी दोस्तनि महिरबानी। ॾिख ॾिए नई बात त पोइ मंझे, ॾिख ॾिए नई बात त पोइ मंझे, साईं सुरत ॿरे लाट त पोइ मंझे, सिज सूरज उभरंदा ई उलंदा रहंदा मियां, मौत खे मिले मात त पोइ मंझे। सो अॼोको ई बाज़ाब्ता सेशन ख़तम था कयूं। सामीन ताज़ियती प्रोग्राम जी मुकमल कार्रवाई ॿुधी, उमेद त अवां इन कार्रवाई मां साईं जावेद भुट्टो जी कयल ख़िदमतुनि, सिंध सां इश्क ऐं तालीम सां चाह ऐं फ़लसफ़े जी महारत खे ॿुधो ऐं सम्झो हूंदो। साईं जावेद भुट्टो जी विछोड़े खे सिंध समूरी सौग तौरु मल्हायो आहे, ऐं उमेदु आहे त हिकु ॿिनि ॾींहंनि में साईं जावेद भुट्टे जो लाश ॾेह आंदो वेंदो, ऐं सिंध यूनिवर्सिटी में बि खेसि जाइ ॾेई सघिजे थी, या पंहिंजे अबाणे ॻोठु शिकारपुर में जाइ ॾेई सघिजे थी। फ़ैसिलो ईंदड़ वक़्त में पंहिंजनि मालिकनि पारां कयो वेंदो। फ़िलहालु पंहिंजे मेज़बान सर्वे चोडो खे इजाज़त ॾींदा। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अवां जी समातुनि में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे
प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।